अस्सलाम वालेकुम नाज़रीन ऐं गुड मॉर्निंग तव्हां सभिनी खे हिकिड़े नई ॾींहं जी शुरूआत थी चुकी आहे। सुबुह जो पाण स्टूडियो में अची चुका आहियूं ऐं तव्हांजे अङण ते बि अची रहिया आहियूं ऐं जेको आहे सो सिधी रीति तव्हां सां 2 कलाक पूरा गॾु हूंदा आहियूं। सभिनी खां पहिरीं त इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे त तव्हां सभु ॾाढा ख़ुशि आहियो। छो ख़ुशि आहियो आख़िर एतिरा? छाकाणि त ख़ुशि रहण खां सवाइ पाण वटि ॿियो को चारो कोन्हे। मां सम्झां थी तव्हां सभु ख़ुशि आहियो ऐं ख़ुशि रहणु घुरिजे, छाकाणि उदास रहण सां, परेशान रहण सां जेकी मसइला आहिनि, जेकी मुसीबतूं आहिनि, से साॻी उहे जी उहे रहंदियूं, उहो त मटिजण वारियूं न आहिनि। त छो पाण पंहिंजी सिहत ख़राबु कयूं, ज़हनी सिहत ख़राबु कयूं, ख़ुशी गुज़ारियूं? मसइला त उते जा उते ई रहंदा। इन करे उन्हनि मसइलनि खे मुंहुं ॾींदे जेकॾहिं पाण ख़ुशि रहंदासीं त पंहिंजे पाण खे ख़ुशि रखंदासीं। छाकाणि सभिनी खां पहिरियों जेको असुलु तव्हांजी पंहिंजी शख़्सियत आहे, जंहिंखे तव्हांखे सही रखिणो आहे, ख़ुशि रखिणो आहे, सिहतमंद रखिणो आहे। तव्हांजी ज़हनी सिहत बिल्कुलु ठीकु हुजे। जॾहिं तव्हांजी ज़हनी सिहत ठीकु हूंदी, जॾहिं तव्हां पाण ख़ुशि हूंदव, तॾहिं तव्हां पाण सां जुड़ियल, पाण सां लाॻापियल सभिनी माण्हुनि खे ख़ुशि रही सघंदा ऐं जेको आहे सो ख़ुशि रहणु ॾाढो ज़रूरी आहे ज़िंदगी जे लाइ। छाकाणि ख़ुशि रहण सां जेको आहे तव्हांजो चहिरो बि ॾाढो सुठो रहंदो आहे। जेकॾहिं तव्हां हर वक़्तु कावड़ जे मूड में रहंदा आहियो, चिड़ियल तव्हांजो चहिरो रहंदो आहे, तव्हांजा एक्सप्रेशन्स ओड़ा रहंदा आहिनि, त तव्हांजे ख़ासि तौर ते औरतुनि जे लाइ इहा ॻाल्हि आहे त तव्हांजे चहिरे ते रिंकल्स बि घणा अची वेंदा आहिनि ऐं उहो जेको तव्हांजो चहिरो, तव्हांजो माना सम्झो हिकिड़ी सुञाणप ठही वेंदो आहे त बाबा इहे त ॾाढा चिड़ाक आहिनि, इन्हनि जी शिकिल नई ठहियलु हूंदी आहे या मुंहुं ठहियलु हूंदो आहे, त माण्हू खिलंदो मुरकंदो रहे। हुअं ई मुरकणु सदिको आहे। जेतिरो मुरकंदव, खिली करे कंहिं सां ॻाल्हाईंदव, थी सघे थो तव्हांजी हिकिड़ी मुर्क, तव्हांजो सुठा 2 ॿोल कंहिंखे ॾाढी ख़ुशी ॾेई वञनि, कंहिंखे जेको आहे सो ॾाढो सुठो महसूसु कराइनि, त इहो ॾाढो ज़रूरी आहे। अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि, पाण भिटाई खे थोरो घणो जेको आहे सो शामिलु करण जी कोशिशि कंदा आहियूं। त भिटाई साईं चयो आहे त सुपत भरिया सुपरी कुपत की न करियो, थोरे घणे ॾींहणे माण्हू वञनि मरियो, तेसीं कुर्ब कयो जेसीं जीअर आहियूं जहान में। ॻाल्हि उहा ई आहे त जेसीं असां जीअरा जहान में आहियूं, पंहिंजा दोस्त, पंहिंजा प्यारा, पंहिंजा प्रीउ, पंहिंजा सॼण जेकी जीअरा जहान में आहिनि न, तेसीं ई असांखे सुठे में सुठो बिहेव करिणो आहे, उन्हनि जो ख़्यालु रखिणो आहे। उन्हनि जी जेकॾहिं मसइला आहिनि, प्रॉब्लम्स आहिनि, त उन्हनि खे हल करण में पाण जेको थी सघे थो, पाण माली तौरु एॾा मुस्तहकम न हुजूं जो कंहिंखे हुन हवाले सां जेको आहे सो मदद करे सघूं, पर पंहिंजो सुठो ॻाल्हाइणु, पंहिंजी सुठी रीति मिलणु, कॾहिं कॾहिं फ़ोन ते ॻाल्हाए वठणु, कॾहिं हुनजो हाल चाल पुछणु। छाकाणि अॼुकल्ह जो जेको दौरु आहे न, हुन में एॾी त नफ़्सा नफ़्सी आहे जो माण्हू जेको आहे सो ॾाढा परेशान था रहनि। घणे क़दुरु जेको आहे न सो ज़हनी सिहत जो जेको इशू आहे उहो तमामु घणो वधी वियो आहे। हर ॿियो माण्हू हिकु त ज़हनी तौर ते कंहिं न कंहिं तकलीफ़ में आहे। छाकाणि ज़िंदगी अहिड़ी आहे ज़िंदगी अहिड़ी आहे त असां परेशान रहंदा आहियूं त ज़हनी सिहत पंहिंजी मुतासिर थी वेंदी आहे। ऐं पंहिंजा ई माण्हू जॾहिं हुनखे न सम्झंदा ऐं उनखे एड्रेस न कंदा, उनखे ठीकु करण जी कोशिशि न कंदा, त असां जे मायूसी ऐं जेको आइसोलेशन में हलिया वेंदा आहियूं, उनजे करे जेको आहे सो पाण ॾाढो पोइ ते पइजी वेंदा आहियूं। पर ख़ैर बहरहाल इहो टॉपिक पंहिंजो प्रोग्राम जे विच में बि हलंदो रहंदो। पर पाण जेको आहे त फ़िलहालु इहो ॾिसूं था अॼोकी अख़बार पाण खे छा थी चवे, ऐं वरी जेके महिमान अची वेंदा उन्हनि सां ई जेको आहे सो हिन बाबति ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे? त पंहिंजनि जो जेको साथ आहे उहो तव्हांजे लाइ केॾो ज़रूरी आहे। पर सभिनी खां अॻु में ॾिसूं था त अॼोकी अख़बार पाण खे छा थी चए। अॼु जी अख़बार आहे अरबा 11 फेबरवरी। पंहिंजी सोभ अख़बार अॼु चई रही आहे त बाबा सुबुह जो उथो, मूंखे वठो या लॻराए वठो ऐं ज़रूरु पढ़ो। परॾे में रहंदड़नि लाइ डिजिटल प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन जी मंज़ूरी। ई स्टैंपिंग सिस्टम पंजाब खां सिंध मुंतक़िल करण जो फ़ैसिलो। सुठी ख़बर आहे। सिंध काबीना ट्रैफ़िक कानून जे भञकड़ी जे केस जा तकड़ा फ़ैसिला करण लाइ पूरे सूबे में कंज़्यूमर कोर्टनि खे ट्रैफ़िक कोर्टूं करार ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। संभलजी वञो, मां हींअर बि चई रही आहियां, खोड़ माण्हू जेको आहे हिन ॻाल्हि खे मज़ाक वठी रहिया आहिनि। ऐं जॾहिं तव्हांजा इहे 1000 10,000 वारा चालान लखनि ताईं पहुची वेंदा न, त ॻाल्हि जेका आहे सा हथनि खां निकिरी वेंदी पंहिंजी। त जॾहिं बि रोडनि ते हलायो, हिकु त तव्हांजी सेफ्टी लाइ ॾाढो ज़रूरी आहे त तव्हां हेलमेट्स पायो, ऐं जेकी ॿाहिरि गाॾियुनि वारा आहिनि से पंहिंजी गाॾियुनि में जेको आहे सो सीट बेल्ट ज़रूरु पाइनि। छाकाणि जॾहिं कानून सख़्तु थींदा आहिनि तॾहिं
आवाम जेका आहे उन ते अमल करणु शुरू कंदी आहे फाइन खां डिॼी करे, छाकाणि पैसो सभिनी खे प्यारो हूंदो आहे ऐं ॾुखियो आहे कमाइणु, पंहिंजा मसइला पंहिंजे घर खे हलाइणु। उन जे हूंदे वरी तव्हां ते एॾा जेकी फाइन्स लॻी वञनि, इन खां सुठो आहे त तव्हां जेको आहे सो हाणे ॾिसो कोर्टूं बि जेको आहे सो थी वेंदियूं ऐं उन में बाक़ाइदे केसिस हलंदा। इन करे पंहिंजी नंबर प्लेट लिकाइण जी कोशिशि न कयो ऐं जेको आहे सो सीट बेल्ट पायो ऐं जेकी ॿाहिरि मोटरसाइकिल्स ते घुमनि था उहो तव्हांजी ज़िंदगी लाइ ॾाढो ज़रूरी आहे त हेलमेट्स पाईंदा कयो। अच्छा, ॿी ख़बर आहे, बिजली जी प्रोटेक्टेड सार्फिन लाइ 300 रुपया फिक्स्ड चार्जिस मुक़ररु करण जी तजवीज़। नेट मेटरिंग मामले ते सेनेट में एहतजाज। हिसो आहिनि इहे सभु एहतजाज पिया थींदा, बिल पिया पेश थींदा, हुन ते बहस थींदा आहिनि ऐं बहस नेठ कंहिं न कंहिं जॻह ते वञी करे सेट थी वेंदा आहिनि त को सुठो जेको आहे बिल पास थी वेंदो आहे ऐं कानून अची वेंदो आहे। पाण ॾिसो त अॼोकी हुरियत जेका अख़बार आहे उहा पाण खे छा ॿुधाए रही आहे। विफाक और खैबर पख्तूनख्वा हुकूमत दहशतगर्दी के खिलाफ यकसां मौक़िफ़ पर मुत्तफ़िक। कोर हेड क्वार्टर्स में अहम इजलास, वफाकी वज़ीर दाखिला और वज़ीर आला KP के शरीक। पेशावर में रवां साल होने वाले PSL के मैचेस का इनेकाद करने का फ़ैसला। सुठी ख़बर आहे ऐं ज़ाहिरा थियणु घुरिजनि ऐं ज़ाहिरा उन जे लाइ सिक्योरिटी अलर्ट्स जेकी आहिनि उन ते बिल्कुलु जेको आहे सो सख़्तु कार्रवाई थियणु घुरिजे। ऐं कराची जी बि हिकिड़ी ख़बर आयल आहे, उहो शामिलु कंदी आहे। कराची में दहशतगर्दी का हाई लेवल थ्रेट, इदारे अलर्ट। हाय बहरहाल जेको आहे सो असां जॾहिं घरनि खां निकिरंदा आहियूं त सम्झो पंहिंजी ख़बर न हूंदी आहे, माण्हू अहिड़े दौर में गुज़री रहियो आहे त तव्हांखे हूअं बि ॿिए पल जी ख़बर न आहे। अॼु पाण आहियूं, सुभाणे पाण हूंदासीं न हूंदासीं, पर वरी बि जेको आहे सो ज़िंदगी हर कंहिंखे प्यारी हूंदी आहे ऐं अहिड़ी ख़बर ॿुधी करे मां हींअर परेशान थी वई आहियां। तव्हां परेशान न थियो, पर पंहिंजा इदारा जेके आहिनि से सिक्योरिटी एजेंसीज़ ऐं जेकी ॿियूं एजेंसीज़ आहिनि उहे ॾाढी फ़ाल आहिनि ऐं उहे ज़रूरु हिन जो को न को हल कढी वठंदियूं। जेको आहे सो रूह अफ़ज़ा खे पाण कीअं विसारींदासीं, पंहिंजे सां जेको सहकार कयो आहे हमदर्द वारनि, तव्हांजे लाइ मशरूब मोकिलियो आहे, जेको जग मशहूरु जेको आहे शरबत आहे। उहे चवनि था मशरूब मशरिक़ रूह अफ़ज़ा, हर घर जी पसंदि आहे रूह अफ़ज़ा, पाण बि पियो, ॿारनि खे बि पियारियो रूह अफ़ज़ा। ऐं रमज़ान खां अॻु में तव्हांजे लाइ ख़ासि तोहफ़ो आहे रमज़ान जो रूह अफ़ज़ा, छाकाणि रूह अफ़ज़ा खां सवाइ रमज़ान जो तसवुर ई न आहे। अॼु ई वञो वठी अचो, तमामु सुठी पैकिंग में आयल आहे ऐं तमामु सुठी बॉटल्स बि तव्हांखे गिफ्ट तौरु ॾेई रहिया आहिनि। हाणे पाण छा कंदासीं, हाणे पाण साईं ते हलंदासीं, साईं खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं, महिमान बि अची चुका हूंदा। तेसि ताईं गुड मॉर्निंग विद धरती। जी साथियों, वेलकम बैक। ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं ऐं तव्हां असांजे अङण ते महिमान अची चुका आहिनि ऐं असां तव्हांजे अङण ते अची चुका आहियूं। हाणे पाण पूरा 2 कलाक जेको सिधी रीत पाण में गॾु हूंदासीं, जंहिंमें महिमाननि सां कचहरी बि कबी ऐं जेको आहे सो थोरी घणी चांहि वांहि बि पीबी। मुंहिंजी जेको हिन पासे जेकी महिमान वेठा आहिनि से सिविल इंजीनियर आहिनि ऐं समाजी कारकुन बि आहिनि। इंजीनियर अशोक कुमार साहब, भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। कीअं आहियो, ठीकु आहियो तव्हां? ज़बरदस्त। ऐं जेकी हिन तरफ़ मुंहिंजे जेकी महिमान आयल आहिनि उन्हनि जो तव्हां सां तारुफ़ कराईंदी हलां त हिकु त हिन समाज में औरत जो निकिरणु, पहिरीं ॻाल्हि त घरां निकिरणु, ॿी ॻाल्हि त के अहिड़ी फील्ड सां जेको आहे सो जुड़णु जंहिंखे घणी क़दुरु, जंहिंमें एक्सपर्ट जेको आहे मर्दनि खे सम्झो वेंदो आहे, त ओड़े दौर में हिकिड़ी औरत निकिरे थी घरां ऐं पंहिंजे पाण खे मञाए थी ऐं जेको आहे सो जेको उन कम खे सुहिणे नमूने करे थी। त असां चयो अॼु उन्हनि खां उन्हनि जा एक्सपीरियंस पुछूं ऐं तव्हांखे ॿुधायूं त जीअं तव्हांखे बि मोटिवेशन मिले त इन फील्ड में बि अची सघिजे थो ऐं कमु करे सघिजे थो। त प्रोडक्शन मैनेजर आहिनि, तमामु सुठी हिकिड़ी ब्रांड आहे उन्हनि जूं। त फातिमा इकबाल पाण सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम फातिमा, वेरी वार्म वेलकम आवर शो। थैंक यू। कैसी हैं आप? ठीक ठाक? अल्हम्दुलिल्लाह। ऐं ॿी जेका मूंसां अदी वेठी आहे त ज़ाहिरा, सुबुह जो टाइम त पाण औरतुनि जो हूंदो आहे न घणे क़दुरु, त जेको आहे सो पाण कोशिशि कंदा आहियूं त पाण सां रिलेटेड जुड़ियल जेकी अॼुकल्ह ट्रेंड्स हली रहिया आहिनि उन ते ॻाल्हाइजे या उन सां जुड़ियल के महिमान पाण वटि हुजनि। त अॼु वरी जेको आहे सो ज्वैलरी डिज़ाइनर पाण वटि आयूं आहिनि, त मां चयुमि त उन्हनि खे मिल रहा है तव्हां सां। जेको आहे सो हफ्सा रानी पाण सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम हफ्सा। वालेकुम अस्सलाम। गुड मॉर्निंग एंड वेलकम। कैसी हैं आप? ठीक ठाक? अल्हम्दुलिल्लाह।
खैरियत से पहुंच गए आप लोग? आने में आप थोड़ी लेट हो गए। ट्रैफिक बहुत ज्यादा जाम था। ट्रैफिक बहुत ज्यादा। कराची की ट्रैफिक बहुत कराची की ट्रैफिक है, सुबह सुबह में उठ जाती है। आज सोती ही नहीं है। हाँ नहीं हाँ, बहुत बिल्कुल। आज मैंने खबर भी पढ़ी ट्रैफिक से रिलेटेड कि बहुत ज्यादा बहुत ज्यादा है। ये जो एक तो पहले हमारा ट्रैफिक का सिस्टम बहुत बिगड़ा हुआ है, ऊपर से रोड भी टूटे हुए हैं, रोड भी टूटे हुए हैं, आधे बन रहे हैं, आधे कुछ हम लोग भी अंदर से टूटे फूटे हुए हैं। इन्हीं की वजह से टूटे हुए हैं। इनकी वजह से टूटे हुए हैं, कराची खैर, की रोड रोड हमारी वजह से टूटे। नहीं तो इनकी वजह से तो नहीं टूटे हुए हम ऐसे माशाल्लाह हमारी सबकी बड़ी अच्छी दिले पर है, लेकिन एक गवर्नमेंट की तरफ से जारी पर तो अपना काम कर रही है, अच्छा काम कर रही है इंशाल्लाह ताला। थोड़े बहुत जो रोड टूटे इंशाल्लाह जल्दी कंप्लीट कर लेगी गवर्नमेंट, हमें तो उम्मीद है। हम तो गवर्नमेंट से ये उम्मीद रख सकते हैं कि अच्छा काम कर भी रही है और इंशाल्लाह तो अच्छा काम जो है। साईं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, इहा ई रोडनि जी जेका हींअर ॻाल्हि थी जंहिंजे करे ट्रैफिक में पाण लेट थियूं था, ॾिसो घणे क़दुरु असां पाण ज़िम्मेवार आहियूं केतिरनि ई मामलनि जा। जीअं हलो ॿिया जेके कम थियनि था, वॾा जेकी मेन रोड्स आहिनि उन्हनि जी पाण ॻाल्हि नथा कयूं, पर पंहिंजे पाड़नि में घिटियुनि में जेकी रोड था हुजनि, मिसाल तौर असांखे पाणी जी लाइन विझराइणी आहे, या असांजे घर में गैस जो कोई इशू थी पियो आहे, असां वरी खोटराई कराई आहे, को कमु करायो आहे, त उनखे ॿीहर पाण ओड़ी रीति सेट न कंदा आहियूं रोड जे शिकिल में हुई, त वरी कंदे कंदे मां कंदसि तव्हां कंदव, असां हुन सॼी जेको ठहियो हूंदो आहे, जेको पाण खे लोकल हुते जी गवर्नमेंट ठाहे ॾींदी आहे, उनखे ॿीहर जेको आहे ड्राहे जेको आहे ख़राबु असां ई कंदा आहियूं। न सही था चओ, पर उन में छा आहे त उन में कुझु गवर्नमेंट जी बि आहे कोताही। जॾहिं इहे कमु कनि था रोड वारा, त पहिरीं हुननि जी जेके बि कमु आहिनि, जेके तव्हां जीअं चओ पिया सिवरेज जो कमु आहे, सिवरेज जो कमु हुननि खे पहिरीं करणु खपे। असां अक्सर इहो ई कंदा आहियूं, असां बेसिकली आउं बि हिकिड़ो सिविल इंजीनियर आहियां, त पहिरियों असांखे कमु उहो ई करणु खपे, सिवरेज सिस्टम जो सही कमु करणु खपे। ऐं जेको आहे वाटर सप्लाई वारो कमु आहे, टेलीफोन जेके बि कमु आहिनि असांखे पहिरीं करणु खपे। पर असां लाइ छो कॾहिं कॾहिं कमु असां खां थोरो कोन थी वेंदा आहिनि। अच्छा कुझु इहे शयूं आहिनि, कुझु असांजी आवाम ॿियूं बि निकिरी, जॾहिं रोड ठहे वियो त आवाम खे थो शौर अचणु खपे त बाबा रोड ठहे त असां पंहिंजे पाड़े में पंहिंजे घर जे अॻियां जेको सिविल सिस्टम आहे या असांखे वाटर सप्लाई जी ज़रूरत आहे, असां पंहिंजो कमु करे छॾियो। इन लाइ थोरो असांखे बि थोरो इन करिणो पवंदो। हर शइ असां गवर्नमेंट खे नथा वञी सघूं त गवर्नमेंट जेको आहे उहो ग़लति पई करे। गवर्नमेंट पंहिंजे सभु सही बि कमु आहे, पर पाड़े वारनि जो बि थोरो आहे न। पर अक्सर असां इहो ॾिठो वेंदो आहे रोड ठहिण खां पोइ इहे कमु थींदा। माना मिसाल तौर हिकिड़ी पंहिंजी घिटी आहे, हुन में केतिरा घर आहिनि, माना 25-30 जेकॾहिं घर आहिनि, ऐं जेकॾहिं उहो रोड ख़राबु आहे त उहो ख़राबु ई रहंदो। छो त उहो रोड ठहिण खां पोइ जॾहिं उहो सिविल सिस्टम या वाटर सप्लाई स्कीम लॻंदी आहे, पोइ हुनखे त केरु बंदि ई कोन कंदो आहे, हुनखे केरु वधी बाद में हुनखे ठाहींदो बि कोन, उहो एज़ इट जी छॾी पियो हूंदो आहे। पोइ उन जे लाइ असांखे बि त उहो करणु खपे न। पर पाण लखनि करोड़नि जा घर बि त वठी उन ई पाड़े में वेठा हूंदा आहियूं न, जिते असां जंहिंजे करे असां ई मुसीबत में आहियूं। असां सभिनीनि जी पाण में कोऑर्डिनेशन नथी हुजे ऐं असां मिली करे हुन मसइले खे हल करण ॾे वेंदा ई न आहियूं, वेंदा ई कोन्हे, ऐं सालनि जा साल इंतज़ार कंदा रहंदा आहियूं। इहो इन साल गवर्नमेंट कॾहिं अची थी ठाराए, गवर्नमेंट त ठाराईंदी, उहो त उहा ठाराए बि पई, पर गॾोगॾु तव्हांजी बि त रिस्पॉन्सिबिलिटी आहे न, तव्हां बि हुनखे कम खे सुठो थोरो कयो, सुठो कमु कयो त इहो कॾहिं बि न थिए। कॾहिं बि असांजा रोड बि न टुटनि, माशाल्लाह असांजा रोड हींअर त ॾाढा सुठा ठहियल आहिनि, तमामु बहितरीनु रोड, ऐं गवर्नमेंट ॾाढा सुठा रोड ठाहे पई, तमामु बहितरीनु रोड पई ठाहे। हाणे त टिज़ारी खां थोरी टेक्नोलॉजी चेंज थी वियो, असां त हाणे चवंदा आहिनि उहो ॿिया रोड, हाणे ॿिया रोड अची विया, तमामु सुठी टेक्नोलॉजी अची वई आहे ऐं तमामु सुठा रोड, हिकिड़ो त रोड ठही थो वञे न, उनखे तव्हांखे टोड़ण जी ज़रूरत सालनि जे साल तव्हां हली था वञो। पर असांजी जेके आवाम जी थोरी नेग्लिजेंसी जे करे थोरो इहे प्रॉब्लम थियनि था, पोइ बाद वाटर सप्लाई सिवरेज टेलीफोन इन जे करे असांखे प्रॉब्लम थियनि था। सो आऊं त वरी बि चवंदसि आवाम मसलो जिते किथे कोऑर्डिनेशन जो आहे, जेकॾहिं पंहिंजे पाड़े जा रोड पंहिंजी घिटियूं ख़राबु आहिनि त उहो असां रहंदड़नि जी कोऑर्डिनेशन आहे, ऐं जेकॾहिं मेन रोड्स में थियनि था न त पोइ इदारनि जी कोऑर्डिनेशन आहे। मिसाल तौर गैस वारा कमु करे वेंदा, खोटराई थींदी, वरी ठीकु कंदा, पोइ बिजली वारनि खे पंहिंजा कम यादि अची वेंदा, पोइ सिवरेज वारा अची वेंदा, उन खां पोइ टेलीफोन लाइन्स वारा अची वेंदा, मतिलबु इहो कमु हलंदो रहंदो। इन जे करे तव्हां त इहो ई चवंदसि गवर्नमेंट खे जेको कोशिशि करे जॾहिं ते ठहे था त हिकिड़ी अंडरस्टैंडिंग सां तव्हां पंहिंजो कमु कयो त इहे असांखे प्रॉब्लम कॾहिं न थियनि। जॾहिं खोटराई हिकु भेरो थिए थी त सभिनी जी कोऑर्डिनेशन हुजे त जेकी बि हुते जा कम आहिनि उहो ओॾी महिल जी हुजे, टेलीफोन वारनि जी जेकी बि इदारा जेके आहिनि इन लाइन जा उन्हनि जो आहे त उहो उन्हनि पाण अंडरस्टैंडिंग करे पोइ हुन कम खे स्टार्ट कनि त इहे असांखे कॾहिं बि प्रॉब्लम न थियनि। ऐं इहे रोड त हाणे बार बार त कोन ठहंदा न, रोडनि ते त वॾो ख़र्चु थींदो आहे, गवर्नमेंट आख़िर केतिरो ख़र्चु कंदी, त
तो गवर्नमेंट तरफ़ां बि आउं चवंदुसि त उन्हनि बि पाण में हिकिड़ी अंडरस्टैंडिंग कयो ताकि जे ठही सघनि ताकि आवाम खे को तकलीफ़ को प्रॉब्लम न बिल्कुल यही गाल है। अच्छा फातिमा, ये जो बात अभी मैं कर रही थी, अच्छा पहले ये बताएं आप सिंधी समझती हैं? हाँ समझ लेती हूँ, लेकिन बोलने में प्रॉब्लम है। समझना बहुत जरूरी है, पता है? समझ 100% लेती हूँ। समझने का अमल बहुत जरूरी है, भले आप बोले नहीं लेकिन आप सारे मामलों सब चीजों को समझें, समझना बहुत जरूरी है। तो अभी जो हम बात कर रहे थे यही कि हमारी जितनी भी प्रॉब्लम्स है, मिसाल तो ट्रैफिक की प्रॉब्लम्स हैं, या इस प्रॉब्लम्स के हम लोग कितने हद तक जिम्मेदार हैं? जो हम लोग का एक माइंड सेट है उस पर बात हो रही है। जी जिम्मेदार हम लोग हैं, लेकिन देखिए जिस तरह से कोई भी डिपार्टमेंट सेट होता है ना, हर डिपार्टमेंट का अपना अपना एक रिस्पॉन्सिबल होता है, ठीक है। गवर्नमेंट में भी यही सीन है, हर डिपार्टमेंट का अपना एक रिस्पॉन्सिबल। हम ये बोलें कि सारी जिम्मेदारी हम लोग की, हमने खराब किया, तो देखो उनका डिपार्टमेंट क्या है, उनकी जॉब क्या है, वो किसको फॉलो कर रहे हैं, वो किसको देख रहे हैं, उनका भी तो मतलब इसमें पूरा एक रोल है ना, ठीक है। आप जैसे यहाँ पे एज अ होस्ट है, आपको उसकी सैलरी मिल रही है, आप उसकी परफॉर्मेंस आप दे रही हैं। मैं अपनी फील्ड में एज अ प्रोडक्शन मैनेजर हूँ, मुझे उसकी सैलरी मिल रही है, मैं उसकी परफॉर्मेंस दे रही हूँ। तो इसी तरह हर डिपार्टमेंट का अलग अलग पूरा मतलब एक क्राइटेरिया है, उनका एक डोमेन है। अगर पब्लिक खुद निकल के कुछ करना चाहती है तो वो भी करने नहीं दिया जाता। आप बिल्कुल मेरी बात से एग्री करेंगी। इसमें भी हमें 10 तरह की रुकावट्स होती हैं, 10 तरह की चीज़ों को रोका जाता है। तो गवर्नमेंट के भी अपने पूरे जो हैं उनके डिपार्टमेंट्स हैं, नॉमिनेटेड चीज़ें हैं, लोग्स हैं, तो उनको काम करना चाहिए। हम अपने हर बिल से, सैलरी से, जो हम ग्रोसरी परचेज करते हैं, कुछ भी परचेज करते हैं, एक सेल टैक्स कटवाते हैं। आपका भी कटता होगा, हमारा भी कटता है। वो इन सर्विसेज के लिए ही तो काटा जाता है। और किस लिए काटा जाता है? नहीं, इसी सर्विसेज के लिए काटा जाता है। मैं अब उनकी तरफ जाती हूँ, जो है ना हफ्सा। बात यही हो रही है कि उन्होंने चले अपना पॉइंट ऑफ व्यू दे दिया। ट्रैफिक पे जब हम रोड पे निकले हुए हैं तो उसमें तो ना मुझे कोई पैसे दे रहा है ना आपको कोई पैसे दे रहा है। हम लोग तो अपने किसी एक जगह जाने के लिए अपने घर से निकले। अब जब इधर से मैं भी आ जाऊंगी, उधर से आप भी आ जाएंगे, और कोई किसी को तो ही हम स्ट्रक हो जाते हैं ना। मैनेजमेंट हुई हुई है ना, मैनेजमेंट करने के लिए एक प्रॉपर्ली एक बंदा हम हर शख्स जल्दी में, और हम लोग अपना सोच रहे होते हैं, हमारी वजह से दूसरा परेशान हो रहा है, हम ये सोच नहीं रहे होते, और हम खुद ही उस ट्रैफिक को इतना स्ट्रक कर देते हैं। कभी अभी रमजान आने वाले, तो आप देखेंगे कि यस्टरडे की बात में अगर आपको बताऊं तो यही गोलीमार की तरफ हम लोग भी जब जा रहे थे तो पूरी चारों तरफ से रोड ऐसा डिसमैनेजमेंट हुआ था, पूरा भरा हुआ था। मतलब उसको हटाने के लिए, उसको खुला करने के लिए कोई भी वहाँ पे मौजूद नहीं था। तो मेरी अगर राय से अगर यूँ देखा जाए तो गवर्नमेंट का ही ये सारा मसला है ना, कि भाई आप हर अगर रोड पे इस तरीके से मसले हो रहे हैं तो आप ये रखो वहाँ पे मैनेजमेंट करने के लिए। ट्रैफिक में हम फंस जाते हैं वो तो हम करते हैं ना, वो तो गवर्नमेंट नहीं कर रही। लेकिन जो आगे से सीन चलता हुआ आ रहा है, जो रोड पे जो फर्स्ट में जो रुका होगा, कहना चाहूँगा कुछ हमारे भी ना, हम बस इसी भाग दौड़ में जल्दी हमें पहुंचना है, जल्दी हमें जाना है, टक्कर में होंदा है पहुंचाऊंदा है बाबा बने बे जो बने को आओ जल्दी उता निकरी वने। लेकिन जो शुरू में जो चीज हो रही है, इशू है ये निजे करे इशू थियन था। मिसाल तौर पर रोड ते गुजरी रहा हूंदा आहियूं त जीअं जितां टर्न हूंदो आहे कंहिं गाॾी खे उन रोड ते लड़ी अचणो हूंदो आहे, त असां सिधी जेकॾहिं हिकिड़ी हुन में ट्रैक ते अची रहा हूंदा आहियूं, पिया वेंदा आहियूं ॾिसंदा आहियूं हिकिड़ी गाॾी इंडिकेटर ॾेई बीठी आहे, हुन वेचारे खे ते लड़णो आहे या चढ़णो आहे, त उनखे पाण दग न ॾींदा आहियूं। उसमें भी अगर आप रीजन देखेंगी ना, उसमें भी आप देखें इसकी रूट्स देखिए, रूट कहाँ से। रीजन आप देखेंगे ना कहीं ये सारी चीजें जाके अटैच होती हैं, हमारी इसी तोड़ फोड़ का शिकार हो जाती है। रोड पे उसी टाइम वो अच्छा मुझे जाना है, वहाँ पे सब बंद था, मुझे जाना है, मुझे जाना है किसी रूट पे, बट मैं वहाँ जा नहीं पा रही। क्यों? वो आधे से ज्यादा तो टूटा हुआ, बाकी जो उसका बाकी का एरिया है वहाँ पे इतनी ज्यादा ट्रैफिक होगी, वो पूरा रोड अगर सेट होता तो पूरा रन होता, वो हाफ रन हो रहा है। हाफ रन होने की वजह से ट्रैफिक स्टॉक करता है। फिर हम क्या करते हैं, शॉर्टकट ढूंढते हैं। जब एक चीज स्मूथली जो उसका राइट ट्रैक है हमें नहीं मिल रही, तो तब जाके हम शॉर्टकट ढूंढते हैं। हम शॉर्टकट की तरफ निकलते हैं तो हम फंसते हैं। हम फंसते हैं, हम अपने साथ 10 लोगों को और भी फंसाते हैं। चले इस पे भी मैं अजीत साईं सां कुछ चवंदा, पर इहो सही चई त पर उन सां गॾु असांजा रोड डिपार्टमेंट से बाइक तो उते लॻाईंदा आहिनि, त साइन बोर्ड्स लॻाईंदा आहिनि, बाबा अंडर कंस्ट्रक्शन रोड आहे या मुतवादा रस्तो जेको तव्हां इस्तेमालु कयो, पर उहो असांजी आवाम उहो कंदी कोन आहे, कंदी न। हालांकि इहा ॻाल्हि कोन्हे त गवर्नमेंट नथी करे, जॾहिं कंस्ट्रक्शन कमु हलंदो असां पाण कराया आहिनि कमु, असीं बाइक ते कंदा आहियूं त बाबा हाणे अंडर कंस्ट्रक्शन कमु पियो हले, सो महिरबानी तव्हां ॿियो रस्तो इख़्तियार, पर माण्हू कोन कंदा आहिनि इख़्तियार। सॉरी टू से त माण्हू खे इहो थोरो शौर अचणु करणु खपे त ॾिसो हिकिड़ो गवर्नमेंट जो कमु हले पियो त असां ॿियो रस्तो झलूं,
नन बाबा असांखे दाणे जो परते केरु वञे, असां शॉर्टकट में वञूं, पोइ शॉर्टकट में अॻियां ई निकिरनि त गुज़ारी पोइ ट्रैफिक जा प्रॉब्लम थियनि सर रास्ते भी तो सारे गवर्नमेंट ने ही दिए हैं। हम सॉरी टू से अगर ये चीज गलत हो तो काट दिएगा, बट ये सारे रास्ते भी गवर्नमेंट ने ही दिए हैं, ठीक है। शॉर्टकट हमें किसने सिखाया है? गवर्नमेंट ने सिखाया है। नहीं, गवर्नमेंट ने नहीं सिखाया, बिल्कुल ये सिखाया। हमारी नहीं, मैं गलती आपको है। बताती हूँ कैसे शॉर्टकट सिखाया। मैं आपको बताती हूँ, देखें एक ये तो सिर्फ एक रोड्स की बात हो रही है, सड़क की बात हो रही है, बट मेरा जो एक्सपीरियंस रहा है अभी तक, मैं जो फेस करती आई हूँ, हर फील्ड में शॉर्टकट हैं। शॉर्टकट कैसे होता है कि काम को आसान करने के लिए कुछ ना कुछ हमारे मामलात ऐसे होते हैं कि हमें लगता है कि राइट वे से करने से ज्यादा शॉर्ट वे में हमारा काम जल्दी हो जाता है। देखिए रोडों पे कौन है? हम हैं। बिल्कुल हम हैं। रोड किसके लिए? हम हमारे लिए। जो ड्यूटी दे रहे हैं वो भी हम हैं। पर मेंटेनेंस तो देखिए, हमारा कोई ना कोई तो होगा ना, कोई किसी डिपार्टमेंट में, वो किसी देखिए, ये हम लोगों का माइंड सेट है वो basically। बिल्कुल ठीक है कि ये मोबाइल है, ठीक है, मैं इसको यूज कर रही हूँ, यूज करते करते ये कहीं से तो डैमेज होगा। बिल्कुल होगा। मेंटेनेंस किस पे इसकी वो लागू होती है? मुझ पे, आप पे होती है। ठीक है, मुझ पे होती है ना। तो इसी तरह जो रोड के कॉन्ट्रैक्टर्स हैं, जिनको ठेके दिए गए, उन पे लागू होती है ना मेंटेनेंस। बिल्कुल होती है। हम एक रोड बना के छोड़ दे जी सदियों के लिए, चले खैर चलता हम है इस तो बात को चलता छोड़ रहे, दें। मेंटेनेंस कौन करेगा उसकी? इसको इस टॉपिक को इधर क्लोज करते हैं, और क्योंकि कोई इधर topic जो है ना हम लोग की बहुत जो है ना हम लोग मुत्तफिक नहीं हो पा रहे किसी हाँ, बात क्योंकि पर। ठीक है, दूसरी तरफ आते हैं। मैंने अभी जो जब मैं प्रोग्राम शुरू किया था तो मैंने एक बात की थी कि नॉर्मली हम लोगों का जो बिहेवियर है अपने रिश्तों की तरफ, अपने लोगों की तरफ, तो हम लोग क्यों किसी के चले जाने के बाद उसकी कदर जानते हैं, उसकी जिंदगी में हम क्यों नहीं समझते कि हमें रिश्तों को किस तरीके से संभालना है। और क्योंकि वो जो दुनिया है जिसका हमें बताया गया है, जहाँ पीस में हर कोई चला जाता है, उसके लिए है कि हम बोलते हैं रूहें आती हैं या वो हमें सुनती हैं, हम फिर उनसे सॉरी करते हैं, या ये सब एक चीज है। हमें नहीं पता कि कतई ये चीज है या नहीं है। तो क्या जरूरी है हम किसी के चले जाने का इंतजार करें? जिंदगी में उसकी कदर करनी चाहिए या नहीं? बिल्कुल करनी चाहिए कदर, बट ऐसा होता नहीं है। जब तक कोई हमारे साथ रहता है ना, हमें लगता है वो तो हमारे साथ ही है, कहीं जाएगा नहीं। हम अच्छा करें बुरा करें, उसको नरमी में रखें गर्मी में रखें, उसने साथ ही रहना है। लेकिन वो हमारे साथ रहते हुए जो कुछ हमारे लिए कर रहा होता है ना, हमें वो फील ही नहीं होता। जब वो हमारी लाइफ से जाता है फिर कमी महसूस होती है। जब वो हमारे लिए जो कुछ कर रहा होता है ना, वो करने वाला कोई रहता नहीं है, फिर हमें कदर आती है सही मायनों में। अगर सब ऐसा नहीं है, देखिए अपना अपना माइंड है, अपना अपना पॉइंट ऑफ व्यू है। कुछ ऐसे होते हैं वो कदर करते हैं, कुछ ऐसे होते हैं वो सिर्फ ये समझते हैं कि ये हैं तो बस हमारे साथ ही हैं, इन्होंने कहीं जाना नहीं है। बट वो जब चले जाते हैं तो फिर एहसास हो रहा होता है, एहसास हो रहा होता है। इसलिए कि हम लोग जो पल होता है ना, हम उस पल में जी रहे होते हैं, हम आगे का नहीं सोचते। यही सब चीज, ये जो सारे मसले जो मैं बात कर रही थी ना, जो हम ट्रैफिक में फंसते हैं, ये करते हैं, हम उस मोमेंट को हम ये नहीं देखते कि अगले 5 मिनट में हम फंसने वाले हैं, लेकिन हम बस ये बात है। चलिए अब आते हैं आपके प्रोफेशन की तरफ, ठीक है। पहले मैंने कहा कि उन्होंने बहुत प्यारी सी ज्वेलरी पहनी हुई है, तो कैसे आपके जहन में ये ख्याल आया कि आप ज्वेलरी मेकिंग की तरफ गई? बस यही आज से 8 से 9 साल पहले जो है वो काफ़ी ट्रेंड में हो गई थी ये बात। ट्रेंड में तो चल ही रहा था, लेकिन बस कहते हैं ना कि चलते चलते कुछ जो सीखने को ज़िंदगी में मिलता है, तो काफ़ी लोगों को फेस किया, काफ़ी मसले मसाइल हमारे खुद के घर में भी थे। तो उसको देखते देखते दिमाग में आया कि यार टैलेंटेड तो मैं शुरू से थी पढ़ाई लिखाई में, तो इसीलिए बस थोड़ा सा दिमाग बना कि कुछ करना है, आगे बढ़ना है। क्योंकि जिस तरीके से मैं लाइफ को देख रही थी, दुनिया को देख रही थी, जिस तरीके लोग मैनेज देख रही थी, उससे था कि बस कुछ बनना है, आगे बढ़ना है। तो बस चलते चलते ज्वेलरी का तो ख्याल नहीं आया था, पहले ड्रेसेस का ख्याल आया था। ड्रेस कहते ना कि शुरुआत करो, आगे अल्लाह पाक साथ देते हैं। सही बात है, हाँ। तो बस ऐसे ही ज्वेलरी का ट्रेंड में आ गया। तो एक मेरी बेटी का नाम है हफ्सा, जैसे मैंने जो अपनी आईडी पे मेंशन कर दिया, जिससे मैं फेमस हो गई। तो उसी से ही जो है वो बस ज्वेलरी का काम करना थोड़ा बहुत स्टार्ट किया। उस वक्त के जो आज से 8 साल पहले अगर हम 1000 रुपये भी लगाएं तो समझ लो वो 5000 हमें फील होते थे। अब आज के 5000 तो 1000 रुपये भी फील नहीं होता है, ऐसा सीन हो गया है। बिल्कुल, हाँ। लेकिन ये है कि बस ज्वेलरी का थोड़ा सा शुरुआत करी कि कुछ करेंगे। फिर जब ज्वेलरी में देखती गई ना कि भाई ये ज्वेलरी है, ये बनती भी है, इसको कोई बनाता भी होगा, तो फिर ये देखे ये पर्ल्स का जैसे काम है जो मैंने वेयर किया हुआ, ये मेरी खुद की मेकिंग है। तो फिर इसको देख देख के अंदाजा हुआ कि यार जब हम लोग खरीद रहे हैं तो क्यों ना इसके अंदर जो है वो टैलेंट और घुसाया जाए, देखा जाए कि कैसे बन रही है, क्या है। देन मैंने इसको बनाना स्टार्ट किया। अच्छा, बिल्कुल। फिर मैंने सोचा कि जब मैं इतना पैसा लगा ही रही हूँ और चीज़ें मैं परचेज कहीं और से कर रही हूँ, तो मैं क्यों ना वो पैसा लगाऊं जहाँ मुझे खुद को मैं बनाऊं, ताकि मुझे और बचत हो सके। क्योंकि हम औरतें यही सोचते हैं कि कहीं से बचत हो जाए, कहीं से अच्छा हो जाए।
देन मैंने इसको मेकिंग करना स्टार्ट किया, और फिर वो मेकिंग करते करते मुझे खुद को भी नहीं पता था माशाल्लाह मैं इतनी आगे बढ़ और जाऊंगी। आपकी बात सुनते सुनते हम लोग ब्रेक तक पहुंच गए। अच्छा। नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं, तव्हां काॾे बि न वञो। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं जेकी ॻाल्हियूं ॿोलियूं हली रहियूं आहिनि ब्रेक में बि पाण ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, छाकाणि पाण जॾहिं हिकु भेरे मशीन हलंदी आहे न सुबुह अचण खां पोइ ॻाल्हाइण जी, त बसि पोइ उहो राति जो वञी करे बंदि थींदी आहे। हलो अशोक साहब पाण सां गॾु उन्हनि खां पुछां थी, साईं तव्हां सिविल इंजीनियरिंग कई, जी पोइ तव्हां सोन जा वापारी थी वियो? न सोनारो बेसिकली आऊं सोनारो आहियां। अच्छा। असांजे वाल साहब मुंहिंजो वाल साहब इहो कमु कंदा हुआ, सोनार को धंधो कारीगर हूंदा हुआ। माना तव्हांजो फैमिली फैमिली बिज़नेस आहे? असां बेसिकली आहियूं सुनारा, त माना असांजो सॼो कारोबार ईअं हिन वक़्त में असांजो कारोबार हले पियो। मुंहिंजा जेके भाइर आहिनि उहे कमु कनि था सोनार को, अच्छा। पर हीअं सोनो महांगो थियण जे हाँ करे उहो ई मां पुछण पई चाहियां त जेको एॾी प्राइस वधी वई आहे ॾींहुं ब ॾींहुं, माना अटैक न आयो आहे असांखे, बाक़ी जेको आहे सो सभु जेको एॾो सोन महांगो थी वियो आहे, त हिन सां बिज़नेस ते फ़र्क़ु पियो आहे? वॾो फ़र्क़ु पियो हिन बिज़नेस ते। सपोज़ हुन इहा ॻाल्हि कंदुसि कंहिं उहो जॾहिं सस्तो हूंदो त माण्हू ईअं वठंदो त बाबा ठीकु आहे पियो हूंदो घर करे कमु इहो, या कंहिंजी बेगम जी फरमाइश ते वरितोसीं बाबा हीअ शइ ठाहे। हाणे त एॾो महांगो थी वियो त हाणे असांखे मजबूरी कंहिं शादी ते कंहिं छोकिरी या छोकिरी शादी ते असांखे ठाहिराइणो पए थो, न त ॾाढो तव्हां इंटीरियर सिंध में सां मुंहिंजो घणो वास्तो आहे, त इंटीरियर सिंध में हिन वक़्तु बिज़नेस में ई सम्झो तव्हांजो 75% फ़र्क़ु अची वियो। हालांकि हुन साइड ते तमामु हिकिड़ा सुठा कारीगर तमामु बहितरीन माण्हू आहिनि इंटीरियर सिंध में, पर महांगे हुजण जे करे असांजे बिज़नेस ते हिन वक़्तु वॾो फ़र्क़ु आयो, वॾो फ़र्क़ु पियो आहे। हाणे त माण्हू हिकिड़ो मजबूरी मां वठे थो सोन, अदरवाइज़ उहो शौक़ वारी ॻाल्हि आहे जेको उहो हाणे कोन आहे। सही ॻाल्हि आहे। अॻे कमु शो हूंदो बाबा रिंग ठाराई वरिती, चेन वरितीसीं, हाणे उहो नथो करे सघे। सारी ॻाल्हि सपोज ईअं 5.5 लख रुपया तोल सोन आहे त इट इज़ टू मच। माण्हू किथे अफोर्ड माण्हू नथो करे सघे, हर ग़रीब माण्हू ग़रीब तबिको बि माण्हू वीचारो नथो अफोर्ड करे सघे। सो हाणे का घर वारी उम्मीद न रखे एनिवर्सरी ते उनकी का हिकिड़ी रिंग मिली वेंदी। न उहो त असां जवाबु ॾेई छॾियो बाबा, हाणे का असां जेको ठहियो हाणे का बि उमेद न रखिजो त असां तव्हांखे को ठाराए ॾींदासीं। हाणे मजबूरी थी को छोकिरी खे ॾियणो थियो को उन में आहे, अदरवाइज़ असां अधी खां आर्टिफिशियल ज्वैलरी ठाराए बसि अधी खे चओ त अधी आर्टिफिशियल ठाहे त हाणे असांखे आर्टिफिशियल सुठी ठाहे ॾियो त असीं शादियुनि में उहो ॾियूं। हाणे छा कयूं? मुझे भी काफी लोग यही कहते हैं कि कुछ ऐसा दिखाओ जो सोने जैसा लगे, देवताओं को पता ही नहीं चले कि सोना है, मतलब कि दिखावे के लिए होता है ना कि यार रख दिया कि ये गोल्ड प्लेटेड है, हमारा जैसे गोल्ड प्लेटेड का काम है, इनका गोल्ड का काम है, तो कोई ऐसी चीज रखने के लिए चाहिए होती है जो बाद में अपने ही घर में आती है, तो वो कहते हैं ऐसा दिखाओ जो गोल्ड प्लेटेड हो, ऐसा लगे सोने का है, लेकिन बाद में अपने ही घर आने किसी को क्या पता कि गोल्ड है। नहीं गोल्ड का तो पता चल जाता है औरतों को, भाई वो दूर से कहती है आप हमारे लिए जो नकली लेके आए हो। मेरे पास पूरा गोल्ड प्लेटेड सामान है। कितना भी उसको अच्छा बनाए, कुछ कितनी भी उसकी पॉलिश करे ना, औरत भाई समझ जाती है कि तो अपने जो मुझे होती है ना जो दिखावे के तौर पे काम आती है। ये बात वाकई में सही है, तो में कैच कर जाती है। हम आजकल असली नकली के चक्कर में हमें एक दुल्हन को अच्छा सा तैयार करके दिखाना होता है, वही है, और उसमें जो भी चीज पहना दिया बता दिया कि गोल्ड की है, पानी तो घर में ही है, गोल्ड की हो या ना हो गोल्ड प्लेटेड है। और वैसे भी साईं तव्हां जो सांगड़ खां तालुक आहे, पर कराची में रहंदड़ माण्हू ना हाणे गोल्ड खां हटी विया आहिनि, माना वो पाइनि नथा, जॾहिं वो पाइनि नथा त वो वठनि बि नथा। छाकाणि अलाए केतिरा वाक़िया हिते थिया आहिनि त चेनूं खसिजी वयूं, चूड़ियूं लाराए हलिया विया, त पोइ मायूं ॿाहिरि निकिरंदे माना इवन जेकी पब्लिक ट्रांसपोर्ट में जो खवातीन सफर करती हैं उठ के चले जाते हैं, उनके साथ हुआ है कि उनकी चेन उतर गई या कुछ छीन लिया गया, तो वो कहती है कि फिर फायदा क्या, हम आर्टिफिशियल से ही काम चला लेते हैं। ऊपर कान में भी गोल्ड पहना जाता है, अब तो वो भी उतार दिया। हाँ, नहीं अब वो भी उतार लेते हैं जो रकेट होते हैं। हम गोल्ड लेके रखने के लिए है तो सोना थोड़ी होता, कभी तो उसके कान भी उतार देते कि बाबा अभी ये रखो, पूरे कान से जान भी चले जाती है। अच्छा चलिए अब ठीक है, अब हम अपनी मैनेजर साहिबा की तरफ आते हैं जो कि प्रोडक्शन मैनेजर है, बहुत वेल नोन आप एक ब्रांड में है जी। तो डायरेक्ट ही आप इसी पोस्ट पे अपॉइंट हुई, या उससे पहले आपने सेल्स वगैरह की तरफ गई और फिर इस तरफ आई? नहीं देखिए, मेरा जो ताल्लुक है वो डिजाइनिंग से, स्टार्ट मेरा डिजाइनिंग से था। अच्छा जी हाँ। आपने फैशन डिजाइनिंग? जी फैशन डिजाइनिंग। अच्छा। मैं टेक्सटाइल फील्ड से रिलेटेड हूँ, अपैरल इंडस्ट्री में हूँ। अच्छा अच्छा जी। तो मेरा एक्सपीरियंस मल्टीपल रहा है, मैंने
मार्केटिंग भी में भी किया है काम, इसके अलावा प्लानिंग में, एआई डिपार्टमेंट में, आर्टिफिशियल चीज़ें जो बन रही होती हैं, हाँ। ये तमाम चीज़ें सब डिपार्टमेंट्स में मैं करते करते यहाँ तक पहुँची हूँ। अच्छा, पहले टेक्सटाइल डिजाइनिंग का एक अलग स्टाइल हुआ करता था, बिल्कुल। बाकायदा आप एक डिजाइनिंग करते थे, एक प्रिंट को आप Print क्रिएट sketch करते करते थे। अब तो ये सारा काम जो है ना अब आप लोग के डिजिटल बहुत हो गया आसान ना हो सब। गया। पहले हाँ बिल्कुल बहुत इजी हो गया है, अब नई नई चीज़ें आ गई हैं, अब काम करना बहुत इजी हो गया। पहले मैनुअल चीज़ें होती थी, आप स्केचिंग करते थे पेंसिल से, वो स्केच क्रिएट होता था, फिर उसके बाद वो जाता था आपके जो है आपके मेन जो डिज़ाइनर है वो उसको अप्रूव करते थे, फिर वो एक प्रोसेस से आगे बढ़ते 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 मतलब एक टाइम ड्यूरिंग काम होता था। अब ऐसा कुछ नहीं है, आपने जस्ट एक क्लिक दिया, ठीक है, आपने दे दिया उसको मार्केटिंग को, डिजिटल पे उन्होंने सेट करके आपको रिटर्न कर दिया, आपका पीस तैयार है, आपका वाकई में फैब्रिक हकीकत तैयार है, हाँ है। ऐसे ही जी, होता है। और आजकल देखा जाए दौर बहुत चेंज हो गया है ना। जी पहले जो बच्चियां या जो लोग टेक्सटाइल डिजाइनिंग करते थे वो जॉब के लिए बेचारे चक्कर काटते रहते थे, उनके लिए इतनी मौके नहीं थे देखा जाए। जो अब ये ब्रांड कल्चर आ गया है जिसको हम बुरा भी बहुत कहते हैं, और हम ही चला भी सबसे ज्यादा ब्रांड पे देखे भी हम ही लोग जाते हैं, कॉन्शियस भी हम ही होते हैं बहुत ज़्यादा ब्रांड। और हम दूसरों को सिर्फ कहते हैं ये तो ब्रांड के बगैर बात नहीं करती हैं, और ये ब्रांडेड। देखा जाए ब्रांड क्या है? ब्रांड तो कोई आम किसी दुकान से भी आप कोई चीज लेते हैं वो भी तो किसी ब्रांड की होती है। ब्रांड आपको जो है ना चीज आपको वन डोर पे दे रहा है। पहले क्या होता था, लेडीज फैब्रिक परचेज करती थी, ठीक है, फैब्रिक में भी कभी अच्छा कभी बुरा। अब ब्रांड आपको वो सब चीजें एक जगह उसको करके दे रहा है, ठीक है, उसने चीजों को समराइज कर दिया है। आपको ना फैब्रिक खरीदना है, ठीक है, ना टेलर्स को पे करना, फिर टेलर भी आपको पता नहीं है आपकी मर्जी का है नहीं, कहीं फिटिंग खराब है, कभी लेंथ खराब है। ब्रांड आपको साइजिंग देता है, ठीक है, फैब्रिक की गारंटी देता है, अपनी स्टिचिंग की गारंटी देता है। ब्रांड आपको हर चीज आप उस पर क्लेम कर सकते हो। ब्रांड जो क्लेम कर रहा है ना, अगर वो अपनी चीजों पे पूरा नहीं उतरता तो उसने वेबसाइट्स दी हुई हैं, उसने डिफरेंट आपको जो है ना प्लेटफॉर्म्स दिए हुए हैं कि वहाँ जाएं, आप कस्टमर कंप्लेन करें, और उसकी कस्टमर की यकीन जाने एक कंप्लेन में मेरे जो ओनर हैं वो ओनर हम सबको लाइन में खड़ा करके क्लास लगा देते हैं कि मुझे सिंगल कंप्लेन नहीं चाहिए, प्रोडक्टिविटी डाउन कर दें बट क्वालिटी फर्स्ट प्रायोरिटी होनी चाहिए। सही। तो मतलब ब्रांड जो होता है ना वो अपने कस्टमर को मुतमईन करने के लिए इतनी वर्किंग करता है। बिल्कुल हाँ। तो मैं समझती हूँ ब्रांड में चीजें बहुत ज्यादा इजी हो गई हैं, जो कि एक स्ट्रीट पे जो शॉप है, जो नॉर्मल बाजारों में होते हैं, तो वो आप तो वो जितनी इखलाक से आपको चीज बेच रहे होते हैं ना, बिल्कुल ऐसा तो ही। अगर उसमें कोई चीज आप फील कर लें, आप चेंज करवाने जाएं तो उनका वो change भी करते इखलाक हैं। पलट चुका होता है जब आप दोबारा जाते हैं। नॉर्मल, हाँ बिल्कुल। आप लोकल शॉप से, लोकल मार्केट से अगर आप कुछ जाते हैं ना परचेज करने के लिए, कुछ भी आपने लिया, आप घर रह करके रिटर्न, जब आप रिटर्न लाएंगे ना, आपको कभी भी वो रिस्पॉन्स नहीं करेगा, बिल्कुल नहीं देगा। आपको या तो लाइन में लगाएगा, टाइम देगा, वेट करें, बारी आएगी फिर बताऊंगा। नहीं, वो तो आपको पहचानते ही नहीं है, जितनी खुश अखलाकी से उन्होंने आपको सेल किया होता है ना, वो रिटर्न नहीं तो करता। जब आप चेंज कराने जाती हैं तो उनका चेहरा ही बदला हुआ होता और ब्रांड्स ऐसे नहीं करता। ब्रांड आपको अपॉर्चुनिटी देता है, आप ऑनलाइन भी अपनी कंप्लेन बिल्कुल उन तक पहुंचा सकते हैं, ठीक है। हमारी पूरी एक मार्केटिंग की टीम है जिसमें 200+ लोग हैं, वो सिर्फ यही काम करते हैं। सही। कस्टमर के फीडबैक को नोट करते हैं, कौन सा कस्टमर मुतमईन है या किस आर्टिकल पे किस कंप्लेंट्स ज़्यादा है, फिर हम क्या करते हैं, इम्प्रूवमेंट लाते हैं। तो ब्रांड्स बहुत सारी चीज़ें देते हैं। मैं ये नहीं कहती कि आप लोग 100% ब्रांड पर ही आ जाए, बट मैं खुद एक ब्रांड से रिलेटेड हूँ ना, तो मुझे अंदर का कल्चर पता है, अंदर का पूरा जो माहौल है उससे मैं वाकिफ़ हूँ, तो हम किस तरह से वर्किंग करते हैं उससे मैं वाकिफ़ हूँ। तो हम अपने कस्टमर को बहुत ज़्यादा वैल्यूएबल समझते हैं। हमारा एक सिंगल कस्टमर भी हमारे लिए वो 110% वैल्यूएबल है। तो हम अपने कस्टमर को इस तरह लेकर चलते हैं। सेल में क्या हालात हो जाते हैं उसमें हम बाद में आते हैं, अभी हम थोड़ा ज्वेलरी की तरफ फिर से जाते हैं। तो बात वही सोने की हो रही थी, तो आप गोल्ड प्लेटेड पे काम करती हैं? जी बिल्कुल, मैं गोल्ड प्लेटेड पे काम करती हूँ। लोकल जैसा इन्होंने ब्रांड का बताया वैसे ही मैं अगर बताऊँ तो चाइना स्टॉक पे मेरा काम नहीं है। अच्छा। प्योर गोल्ड प्लेटेड पे काम है। इनकी थोड़ी सी बात काटूंगी कि वो जो सोना जो लेडीज पसंद कर लेती है ना, वो मेरा प्योर चैलेंज है कि वो बिल्कुल सोना ही लगता है। 1 कैरेट गोल्ड प्लेटेड जो एक नाम है ना, वो मेरी ज्वेलरी है। क्योंकि हम लोग खुद कुछ ऐसी चीजें, कुछ हम लोग ऐसी बुंदे हैं या कुछ ऐसी चेनें प्रोवाइड ऐसे करते हैं जिसमें 1 कैरेट का पानी चढ़ा हुआ होता है। अच्छा। तो बेसिकली पूरा लगता ही है कि गोल्ड है, जैसे यूज करने के लिए शादी ब्याह में देने वेने के लिए काम आते हैं। इसके अलावा नॉर्मल जैसे मैंने रिंग्स पहनी हुई है या कोई और चीज़ हो गई या कोई चूड़ियाँ हो गई, तो वो जो है वो गोल्ड प्लेटेड पे बनता है।
अच्छा अच्छा, ये जो आप गोल्ड प्लेटेड जो मटेरियल आप परचेज करती हैं, आपको बना वही गोल्ड प्लेटेड मतलब आप कहते नहीं, हैं? हम लोग जैसे तांबे का या पीतल का कुछ जी, ऐसा जी, हाँ। जैसे सारा हम लोग सामान उठाते हैं, जी, जी। सारा लाड में एक तरीके से आ जाता है। सही। फिर उसकी पूरी मैकिंग करना, फिर उस पर पानी चढ़वाना, किसी पे चढ़ाते हैं, किसी पे नहीं चढ़ाते, किसी पे गोल्ड कर देते हैं। कोई थोड़ा सा ज्यादा जो है वो जैसे ज्वेलरी होती है, एक गोल्ड प्लेटेड होता है, उसका कलर अलग होता है। जी जी हाँ। एक दूसरी जो चीज़ ज्वेलरी होती है उसका थोड़ा डार्क गोल्डन होता है। तो कुछ चीज़ें हम लोग सादी रखते हैं, कुछ चीज़ें गोल्ड प्लेटेड पे करते हैं। वही एक बात है ना कि कराची की हवा में किसी से भी खुश नहीं है। तो ये है कि हम लोग हर चीज़ मिक्स रखते हैं, पर माल A1 होता है सारा। अच्छा मेकिंग करने में माल की कोई वो कमी नहीं रखते कि कोई चाइना स्टॉक पे चला जाए या ये है वो, ऐसा कुछ भी नहीं है। सब अपना माल होता है, सारा अपनी क्रिएशन होती है। और कुछ कॉपी भी कर लेते हैं, लेकिन कॉपी किसी ब्रांड की नहीं करते। ये कि कोई चाइना का स्टॉक है जो अच्छा लग रहा है, जो वो काला पड़ जाता है, उसको हम तब्दील कर देते हैं कि ये चीज़ हमारी अच्छी क्वालिटी पे आ जाती है। अच्छा आजकल तो सोने में भी यही हो रहा है, गोल्ड में भी देखा जाए तो उसने 1 के 21 कैरेट बना लिया, उसने 22 बना लिया, उसने भी। आज तक मुझे तो इतने सालों में मैं हो गई हूँ, जितना एक्सपीरियंस मुझे रहा है, मुझे तो पता ही नहीं चला कि कोई कहता है 21 कैरेट है, कोई कहता है 22 कैरेट नहीं होता, दुकानों में नहीं बताते हैं। कोई कहता है 18 को 22 कैरेट बताते। मुझे तो सोने का ही समझ में नहीं आता। अच्छा ज्वेलरी आर्टिफिशियल रखो, वही हमें सही। सोने का सबसे समझ नहीं बेहतर आता, ये। हमें जागने का समझ आता सबसे है। बेहतर ये कि आप आर्टिफिशियल यूज चलाओ, आर्टिफिशियल वो यूज चलता करो, इसलिए मैंने सोने का खोला ही नहीं, मैंने आर्टिफिशियल ही खोल दिया। सही। क्योंकि महंगे होने की वजह से ये भी यही हाँ, चलता आज तक है। यही नहीं पता 21 है कि है भी है कि नहीं है, या नहीं। 22 है भी कि नहीं है। सही बिल्कुल। ये तो इसका फैसला हम नहीं कर सकते ना, ये तो अब उस बंदे के ईमान पे है जो शॉपकीपर है, जो हाँ, वो आपको क्या बेच आपको रहा दे है। रहा है। क्या दे हाँ, रहा है। तो वो आपको क्या रहा दे है? रहा है आपको। हाँ। सही। तो इससे यहाँ पे तो प्योर कुछ भी नहीं है, इवन हम इंसान नहीं है, हमारे जज्बे नहीं है। लेकिन काफी हाँ, अब हम देखा हम जाए लोगों तो में वो जज्बे खत्म हो गए। बिल्कुल असां किथे सफ़ा उहे प्योर रहिया आहियूं जीअं अॻ में हूंदा हुया, जीअं असांजा वॾड़ा हूंदा हुया। हुन वॾो फ़र्क़ु आहे। अॻे त असांजो हुई माण्हुनि में हिकिड़ी सचाई मोहबत हूंदी, हाणे त वॾो फ़र्क़ु अची वियो आहे। हाणे इहो अची मोबाइल जो दौरु अची वियो, नफ़्सा नफ़्सी जो दौरु अची वियो आहे। माण्हू हिक ॿिए खे ॻाल्हाइण लाइ, अॼुकल्ह त अहिड़ो दौरु अचे हिक ॿिए खे माण्हू ॻाल्हाइण लाइ पसंदि कोन आहे। जॾहिं खां असांजी ख़ासि तौर जेको मोबाइल कल्चर आयो, जंहिंखे ॾिसो बसि हुन में लॻो पियो आहे। हुनखे इहा ई ख़बर कोन्हे मुंहिंजे पाड़े में छा पियो थिए, मुंहिंजे घर, इवन घर में, पाड़ो त परते जी ॻाल्हि आहे, उनखे ख़बर ई कोन्हे घर में मुंहिंजो छा पियो थिए। सही सो अॼुकल्ह त इहा त ॾाढो असांखे हिकिड़ो प्रॉब्लम थी वियो, असांजी सोशल लाइफ सॼी असांजी हींअर ख़तमु थी वई आहे। प्यार मोहबत वारो सिस्टम असां ख़तमु थी वियो, छो त सभु लॻा पिया आहिनि हर को उन पंहिंजे पंहिंजे तौर ते आइसोलेट थी वियो। आइसोलेट थी वियो। आइसोलेट करणु सभ में वॾो त असांजो ही आहे जेको फ़ोन असांखे अहिड़ो उन सभिनी खे कयो, ख़ासि तौर सां जीअं कॾहिं कॾहिं असां ॾिसंदो आहियूं यंग जनरेशन खे ॾिसंदो मूंखे ॾाढो प्रॉब्लम थींदो आहे, ॾाढो परेशान थींदो आहे। सी कीअं सर्वाइव करे सघंदा अॻिते हली, जी 24 कलाक मोबाइल में लॻे विया आहिनि, पढ़ाई कोन पिया कनि, पढ़ाई ॾांहुं हुनजो का तवजह न आहे, ऐं सॼो ॾींहुं उन मोबाइल में लॻा पिया। आजकल टिकटॉक का जमाना है, मोबाइल टिकटॉक का जमाना तो उसी में लगे पड़े ना, तो ये तो इसकी वजह से फिर कहाँ हो आगे। फैमिलीज वगैरह मिलती थी पहले, बातें भी करती थी। ऐं इन लाइ त कॾहिं कॾहिं पाण पंहिंजी ॻाल्हि कंदो आहे त परेशान थींदो आहे त असांजो औलाद लाइ छा थींदो, ॾाढो सुठो थींदो, कुझु न कुझु पाण सुठो हल कढंदासीं। जेको सो फ़िलहाल जेको आहे सो असांजी ब्रेक जो टाइम थी वियो आहे। हलो था नाज़रीन, नंढी साई वठूं था, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं पोइ हल कढंदासीं इन ॻाल्हि जो। वेलकम बैक साथियों, ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असां हाज़िर आहियूं ईअं चवंदा आहियूं ॼण असां जिन हुजूं, जिन वांगुरु हाज़िर थी वेंदा आहियूं। हूअं ई ॾिठो वञे त असां सभु जिन ई आहियूं। जीअं पाण कमु कयूं था न, उन मां ईअं लॻे थो त पाण जेको आहे सो कुझु ख़ासि जेके आहिनि से पंहिंजे अंदरि सलाहियतूं आहिनि। ख़ैर बहरहाल अशोक साहब पाण सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि खां ॻाल्हाईंदासीं। साईं, रिटायरमेंट खां अॻु में माना एज़ ए सिविल इंजीनियर तव्हां कहिड़े इदारे में ड्यूटी सर्व कयूं आहिनि? वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट, गवर्नमेंट डिपार्टमेंट, जेके रोड्स बिल्डिंगूं जेके सरकारी हूंदियूं आहिनि उहे कंस्ट्रक्ट कराईंदियूं आहिनि, उहे कमु कंदियूं आहिनि। वर्क्स एंड सर्विस उन मां हाणे रिटायर थियुसि, हाणे पंहिंजी ॻोठ में रहंदो आहियां। हाणे तॾहिं ताईं शुरू में रोडनि ते हेॾो ॻाल्हायो न, रोड ज़ाहिर ॻाल्हि असांखे कमु कनि, असांखे ख़बर न त फील्ड में असांखे कहिड़ा प्रॉब्लम ईंदा आहिनि, माण्हू केतिरो परेशान कंदा आहिनि, कीअं थींदो आहे। सो उन में रहियुसि, रिटायर थी वियो। हाणे पंहिंजी ॻोठ सांगड़ में हूंदो आहे। मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी आहे एनजीओस आहे, हा, गंगाराम परिवार जे नाले सां। गंगारामानी परिवार,
परिवार रामनी परिवार परिवार हाँ, जे ओके। नाल सां इन में ताजो रिसेंटली कैंप लगायो सांगर में फ्री मेडिकल कैंप हिकु ॾींहं जे लाइ सो माशाल्लाह मूंखे ॾाढो सुठो रेस्पॉन्स मिलियो तक़रीबन 2-3 डॉक्टर हुआ हुते असां तक़रीबन 500 जो जेके पेशेंट खे ट्रीट कयो ऐं माशाल्लाह ॾाढो तमामु सुठो थियो हाणे मुंहिंजो जल्दी आफ्टर ईद पोइ मुंहिंजो आइस जो प्रोग्राम आहे लॻाइण जो आई कैंप लॻाइण जो प्रोग्राम आहे सो हाणे रिटायरमेंट खां पोइ इहे हाणे सोशल लाइफ अलाए केतिरा ॾींहं ज़िंदगी घटि वॾी सोशल हाँ बिल्कुलु जेतिरी ज़िंदगी आहे वो माना माण्हू पंहिंजनि माण्हुनि जे लाइ करे कोशिशि करे ऐं ॾाढा तव्हां त टीचर तव्हांखे ख़बर हूंदी टीचर में असांखे ग़रीब तव्हां केॾा प्रॉब्लम आहिनि बिल्कुलु आहे एॾा प्रॉब्लम आहिनि ख़ासि तौर मेडिसन में तव्हां सपोज़ हिकिड़ी टेस्ट कराइण वञो था किथे घटि में तव्हांखे 5-6 हज़ार उहा टेस्ट जा पैसा सही। ॾियणु उहो मूं टेस्टूं हुते रखियूं फ्री ऑफ कास्ट ऐं वीचारो आहिनि कोन हिकिड़ो एक्सरे तव्हां कराइण वञो त 1500 खां 2000 उहे एक्सरे जा वठंदा आहिनि सही। तो ग़रीब वीचारा ॾाढा प्रॉब्लम आहिनि सो असीं चऊं हा मुंहिंजी त हाणे इहा तबीअत थिए था चऊं था इन को सोशल कमु कयूं अहिड़ा ख़ासि तौर मेडिकल साइड पे छो त इंटेस्टन में माण्हू खे ॾाढा प्रॉब्लम ॾाढियूं बीमारियूं ॾाढा वीचारा परेशान उहे इज़ीली कोन था पहुची सघनि तव्हां हैदराबाद बि कोन था पर कराची त उन लाइ परते आहे उहो हैदराबाद ताईं कोन था पहुची सघनि सो हाणे मुंहिंजी लाइफ जो इहो मक़सदु आहे त जेतिरो थी सघे त ग़रीबनि खे कमु अचूं ऐं इहो कमु कयूं पिया माशाल्लाह सुठो रिस्पॉन्स मिले पियो इनशाला मिलंदो ऐं इहो कमु कंदा रहंदासीं बिल्कुलु कंदा रहंदो अच्छा जेको तव्हां जे सर्विसिस में रहियो रोडनि ते ज़ाहिर तव्हां पोइ तव्हां घणे क़दुरु अहिड़नि इलाइक़नि में बि रहियो त ॾाढी ॾुखी हिकिड़ी लाइफ गुज़ारींदा आहिनि जेकी माना हिन डिपार्टमेंट में कमु कंदा न आहिनि बिल्कुलु मूं थर में कमु कयो थर खां वधीक त ॾुखी आहे कोन बिल्कुलु, हाँ। मूं थर में हुते तक़रीबन 10 साल मूं नौकिरी कई आहे थर में नौकिरी कई आहे थर जा रोड में हुते काफ़ी रोड मूं ठाराइनि कराइनि त हुते ॾाढी ॾुखी लाइफ हुई हाणे त ख़ैर रोड वोड ठही विया आहिनि जंहिं ज़माने में रोड ई कोन आई तव्हांखे 90 जी ॻाल्हि थो ॿुधायां तॾहिं सिर्फ़ु हिकिड़ो ई रोड हूंदो नवकोट खां मिठी हो ॿियो त हो ई कोन सॼो इहो पोइ उनखां पोइ हाणे रोड ठही शुरू थी वियो आहे हाणे त काफ़ी रोड ठही विया आहिनि सो वधारे हुते असांखे थी आहे प्रॉब्लम छा पर ॾिनोसीं मूं सुठो नमूने हली वियासीं अलाह जो शुक्र आहे तमामु सुठी नौकिरी कईसीं सुठा कमु कयासीं उन्हनि रोडनि तां गुज़रंदे पंहिंजे ॿारनि खे ॿुधाईंदा आहियो त हीअ रोड मूं हा मां ठाही आहे। ॿुधाईंदा आहियूं जॾहिं वेंदा आहियो न थर त बाबा हिते असां बि कमु कयो आहे सो पोइ वरी थर वरी ॾिसी चवंदा आहिनि बाबा हिते तव्हां नौकिरी कीअं कई बाबा चओ बाबा नौकिरी कईसीं बिल्कुलु, हाँ। कंहिं ज़माने का फैसिलिटी कोन हूंदी असां त छकड़ा हुजे कोन हूंदा डेज़र्ट में जी, जी। उन ते चढ़ी बि असीं नगर पार्क ताईं विया आहियूं हुते असां वञी मूं नौकिरी कई आहे सो कॾहिं कॾहिं ॻोठु वेंदो आहे असल असांजो ॻोठु मिठी आहे हींअर सांगड़ तारूं सो हुते जॾहिं वेंदा आहियूं मिठी ॾेखारी त हीअ ॾिसो बाबा हिते छकड़ा हाणे त छकड़ा बंदि थी विया हाणे रोड ठही विया आहिनि त ख़तमु त हिकिड़ो ॿ हूंदो ई ॾिसो मुंहिंजो बाबा हिन में चढ़ी बि असां साइड ते पहुता आहियूं हुते नौकिरियूं कयूं चयो बाबा कीअं हिन में वेंदा हुआ कीअं चढ़ंदा मुंहिंजो हाणे थी वियो हाणे तव्हां इहा लॻी लाइफ ॾिसो पिया हाणे रोड वोड ठही विया सही आहिनि पर माशाल्लाह हुनजो बि हिकिड़ो पंहिंजो ई चार माई माना पंहिंजो चार मुंहिंजो वीचारे कर हुनजो पंहिंजो हिकिड़ो मज़ो आहे पंहिंजो हिकिड़ो सो हाणे त ॿीहर गवर्नमेंट हाणे त असांजा थर तक़रीबन सभु रोड ठाही छॾिया आहिनि ॾाढा सुठा रोड ठाहिया आहिनि तमामु तव्हांजो साईं बि ठीकु आहे होॾे अगरि असांजो नगर पार्क जेको आहे इहो बॉर्डर ताईं लॻे थो होसि ताईं तव्हांजा रोड ठहियल सही। आहिनि हुन खां पोइ लिंक रोड ॿिया तमामु घणा रोड ठहिया हाणे माना तव्हां हुनखे त माना इहो थोरो डेज़र्ट नथा चई सघो हाणे जस्ट उहो बैराज जे एरिया हिकिड़ो अहिड़ो थी वियो आहे रोड एॾो हुते हुन गवर्नमेंट संद कमु कयो आहे रोड सेक्टर में तमामु घणो कमु कयो ॾाढा सुठा रोड ठाहिया आहिनि ॾाढा बहितरीन अच्छा इन ई रोडनि ते जेको गवर्नमेंट कमु कयो आहे इन ते मुंहिंजो हिकिड़ो ॿियो सुवालु आहे जंहिं ते पाण पोइ था अचूं अॻु जेको आहे सो अध्ययन ॾे हलूं था अच्छा फातिमा आप प्रोडक्शन मैनेजर तौर पे जो अपना काम कर रही हैं तो ये जो जब सेल लगती हैं तो उस उन दिनों प्रोडक्शन जो है उसको कैसे मैनेज किया जाता है क्या ये सारा माल स्टॉक में रखा हुआ होता है आपके वेयर हाउसेज में जो क्योंकि मुझे समझ नहीं आता सेल में आप लोग कैसे ऑपरेट करते हैं देखिए सेल ऐसे लगता है कि हमारा जो सेल होता है ना वो ज़्यादातर जो ब्रांड्स होता है वो लेफ्ट ओवर होता है जैसे एक आर्टिकल है ठीक है MOQ हमारे यहाँ बोला जाता है आर्टिकल नंबर ऑफ पीसीस इस आर्टिकल का कितना है अच्छा MOQ हाँ MOQ तो उसको ये कहा जाता है तो अब हमने बनाया हमारा MOQ 1000 पीसीस का बट वो मैन्युफैक्चर हो गए 1200 1500 तो वो जो सेल का टारगेट होता है ना वो वही रहेगा 900 to 1000 ही रहेगा हाँ जो अब उससे ऊपर चला जाता है ना वो भी तो हमने कहीं ना कहीं निकालना है उस पर भी पूरी कॉस्टिंग लगी हुई है फैब्रिक लगा हुआ है पूरी काबीना का जो है ना सैलरीज डिपेंड करती हैं तो वो हम क्या करते हैं कि हमारी कॉस्टिंग जब कंप्लीट हो जाती है तो फिर हम उसको डाउन करके 14% फैट या फिर इस तरह से करके उसको निकाल देते हैं अच्छा हाँ तो ये अच्छा सिर्फ सारी चीज़ें इस तरह नहीं होती है सेल के लिए प्रॉपर एक पूरी प्लानिंग होती है एक जंक पूरा हम उसके लिए रेडी करते हैं
कि हमने ये आर्टिकल सेल के लिए बनाना है, तो वो अलग से भी बनाया जाता है। और ज़्यादातर सेल्स के अंदर हमारे जो लेफ्ट ओवर स्टॉक्स होते हैं ना वो निकलते हैं। अच्छा, हाँ, होता वो फ्रेश ही है, ऐसा नहीं है कि उसमें कुछ चेंजिंग कर दी है, ऐसा कुछ भी नहीं है, होता सब कुछ फ्रेश है। Fresh बट ये वो हमारी क्वांटिटी से अबव बना हुआ होता है, तो हम उसको सेल की उसमें निकाल देते हैं। शूज वालों की तरह नहीं कि जो सालों से उनके शूज रखे नहीं होते नहीं हैं फिर नहीं वो सेल में नहीं, ऐसा निकाल कुछ देते भी नहीं है, ऐसा कुछ भी नहीं है। हैं। 2 दिन पहनो तो उसका तला निकल आता नहीं, है। देखिए कस्टमर को गेन करने के लिए भी ये कुछ ना पॉलिसीज की जाती सही, है, हाँ। कस्टमर गेन करने के लिए। कोई कहीं भी देखो, जो लेडीज है ना, जो मैं समझती हूँ लेडीज का उनकी माइंड है, actually उनकी जो psychology मेंटेलिटी से है, खेलते जो उनकी हैं। मेंटेलिटी है, वो यही देखते हैं कि सेल कहाँ पर है। सही। तो ये भी मतलब टारगेट किया जाता है एज को, ठीक है, कौन सी एज की जो हमारी लेडीज हैं वो क्या पसंद करती हैं और कितने रेंज में पसंद करती हैं। सही। तो हम उनकी मेंटेलिटी को पूरा सेट करते हुए चीज़ें बना रहे होते हैं। तो इस सारी चीज को आप देखती हैं? हाँ, मॉनिटर मैं अपने ब्रांड में मैं देखती हूँ, मैं तो जस्ट एक प्रोडक्शन मैनेजर हूँ, मेरे साथ जो टोटल स्टाफ है ना वो 1200 प्लस है। अच्छा जी, तो हम सब का अपना अपना डिपार्टमेंट है, अपना अपना क्राइटेरिया है। बट पास्ट एक्सपीरियंस में मैंने ये भी किया है, इस वक्त मैं प्रोडक्शन देख रही हूँ। अच्छा, आप वैसे फिर जो आपका आउटलेट होता है उधर आप नहीं होती, आप वेयर हाउस जी, में जो हम आपकी लोग फैक्ट्री हम होगी आप मेकिंग वहाँ एरियाज करती में होते हैं, मैन्युफैक्चर जो होता है ना हम लोग वहाँ होते जहाँ हैं। manufacturing हो रही होती है। मैन्युफैक्चरिंग हो रही होती है, हम लोग वहाँ होते हैं। जो आउटलेट्स हैं वहाँ तो सेल डिपार्ट होता है ना, पूरा सेल्स करता है, बनाते हम लोग हैं, बनाकर हम लोग उनको देते हैं, वेयर हाउस तक पहुँचाते हैं, फिर वहाँ से उनका काम होता है सेल करना। वहाँ से काम शुरू होता है। अच्छा, आपका काम कहाँ से शुरू होता है? तव्हां ॿुधायो, हाणे थोरो सिंधी में ॻाल्हाइजे, ॻाल्हाईंदो? हिंदी भी ॻाल्हाएगी ना, लेकिन मैं उर्दू ही बोलूँगी। अच्छा चलिए, आप उर्दू में बोलिएगा। अच्छा, आपने बोला कि आपका ताल्लुक ओखाई जमात से, मेमन कम्युनिटी से है, तो आप पहली खातून है अपनी फैमिली में जो इस फील्ड में आई, उस सवाल मैं अपने रिलेटिव में भी पहली खातून, मतलब पहली वुमेन कहलाऊंगी कि मैंने ही ये काम स्टार्ट किया है। अब जो मेरे पीछे मेरी कज़नें हैं या इसके अलावा कोई ससुराल में या मायके में है, तो वो मुझे देख के ही जो है वो इनको इतना वो कॉन्फिडेंट लेवल आया कि भाई ये कर रही है तो फिर हम भी करें। तो कहा जाए तो मेमन कम्युनिटी में पहली मैं ही फर्स्ट बिजनेस वुमेन हूँ जो मैंने ये ऑनलाइन काम शुरू किया था, वरना आज तक मेमन में किसी को भी नहीं पता। मेमन कम्युनिटी में आपके खानदान में? हमारे Maybe खानदान में कम्युनिटी तो मेमन इतनी कम्युनिटी बड़ी में है। भी, हाँ, जी जी, हाँ। उसी में ओखाई बिरादरी में, हमारी ओखाई बिरादरी में सोशल मीडिया पे कोई भी नहीं थी। अच्छा, फिर आते आते जब दौर चेंज होता जाता है, सारे जनरेशन चेंज होती जाती है, तो वो करना शुरू करा था। लेकिन जो मैं बिजनेस पूरा चला रही हूँ ना, उतने पे कोई भी नहीं है अभी। उतने भी कोई नहीं, मैं आप आने भी नहीं दे रही किसी को? नहीं, मैं चाहती हूँ सब आए, सब करे काम, और मेरे अंडर में करे तो ज्यादा अच्छी बात है। अच्छा। नहीं एडमिन बन जाओ तो एक और नाम बन जाएगा कि भाई इसकी वजह से हुआ है। क्या पता आप अपनी पूरी एक ब्रांड बना लें। क्या पता मैं ब्रांड बना लूँ, आधा कर चुकी हूँ, आधे का सपने और हैं, इंशाल्लाह उसको भी पूरा करेंगे। और अभी जैसे कल मेरा स्टॉल लगा था हमारी जमात में, तो उसमें भी जो है वो यही वहाँ पे भी यही मैंने, जितने भी बड़े बड़े ब्रांड्स आए थे तो मैंने यही अल्फाज वहाँ पे बोला कि मैं हमारी जमात में मेमन कम्युनिटी में पूरा ऑल ओवर मेमन में कि मैं एक अपना पूरा एक नाम करना चाहती हूँ, जिसमें मुझे वहाँ से सपोर्ट चाहिए। सही। तो उन्होंने भी मुझे देखा, जब मेरी ज्वेलरी उठाई स्टॉल पे से, जब सारी चीज़ें देखी, तो उन्होंने कहा कि इनको भी हाईलाइट करना है। हाईलाइट तो मैं बैग पे बहुत हुई हुई हूँ, मैंने कहा मुझे सारे मीडिया में भी जैसे नाम है, जाते हैं, हमारे शूट्स होते हैं, ब्राइडल होते हैं, सब में ज्वेलरी होती है। अच्छा। जो मेमन कम्युनिटी में एक बड़ा नाम होता है ना, जैसे अभी आपने कहा कि सब अंडर में काम करे, वो चाहिए मुझे, और वो इंशाल्लाह करके रहूंगी मैं। अच्छा, ये अभी बात हो रही थी कि आपने कहा कि आपके बच्चे जो हैं उनसे आप अपनी लैंग्वेज में बात नहीं करती, उसका क्या रीज़न है? रीज़न कुछ भी नहीं है, कुछ ऐसे जाहिर सी बात है, एक तो मेमन इतनी हार्ड जबान है, कुछ इसमें वर्ड्स जो है वो थोड़े से फनी टाइप लगते हैं, मुझे भी अजीब सा लगता है, छोटे छोटे अल्फाज हैं। नहीं, अपनी लैंग्वेज से प्यार करना चाहिए। प्यार करना चाहिए, इसमें मोहब्बत में बहुत करती हूँ मेमन का। अगर मैं मोहब्बत नहीं करती होती तो फिर मैं कल अपने बच्चों को अपनी लैंग्वेज जरूर सिखानी चाहिए। पर कुछ वर्ड जैसे फनी फनी होते हैं ना, फनी तो अच्छे हैं, अच्छी बात है। मैं शादी करके आई थी तो इतना मुझे मेमन आता नहीं था। मेरे जो ससुराल है फुल कटर वाले हैं, तो वो अचानक जो है वो पोछे का, जैसे हम लोग बोलते हैं ना, पोछा उठा के दे दो, पोछा लगाना है। अब वो मेरी सास ने एक अच्छा ऐसा अल्फाज बोला जो मैं खुद सोचती रह गई। मैंने कहा ये क्या बोल रही है, कुछ मैंने कहा वो घुंघरियाली उठा ले, घुंघरियाली उठा ले। मैंने कहा क्या कोई वर्ड केरो क्लासिक वर्ड है जेको हे चई थी उन ते खिल पई अरे वो ये तो सीखनी चाहिए, नहीं कम से कम आप सीखो तो कि मैं आपके अच्छा वो एक जो हम लोग टप नहीं होता है, टप्पू जो अपन टप को उठाते हैं बड़ा वाला, उसका एक अल्फाज है तगाड़ा। मैं सोच बोली तगाड़ा उठा दे, तगाड़ा। मैंने कहा क्या बोल रही हो आप, मुझे बोलो तो सही। नहीं, बहुत अच्छी बात है, अपनी बोली से प्यार करना चाहिए। साईं तव्हां खां हिकिड़ी ॿी पाण जेको ॻाल्हायूं पिया,
रोड तव्हां चओ पिया जेकी पंहिंजे इदारनि ठाहिया आहिनि सुठा खोड़ कम थर में थियो आहे सिंध जे ॿियनि खोड़ इलाइक़नि में थियो आहे बिल्कुलु तमामु घणो कमु पर पाण सदाईं उहो कमु जेको आहे सो मॉनिटरिंग कंदा रहंदा आहियूं जेको न थियो आहे जेको थियो आहे उन ते न ॻाल्हाईंदा आहियूं मिसाल त इहो जेको पॉज़िटिविटी ऐं नेगेटिविटी जी ॻाल्हि आहे त पाण पॉज़िटिविटी कॾहिं बि माना इदारनि में या जेकी बि लाॻापियल जेकी बि वास्तेदार माण्हू आहिनि उन्हनि जी या आम हिकिड़े माण्हू जी पॉज़िटिविटी ते छो न फोकस कंदा आहियूं ॾिसंदा आहियूं रुगो नेगेटिविटी खे ई सोचींदा रहंदा आहियूं ऐं उनजी चर्चा कंदा रहंदा आहियूं बिल्कुलु तव्हां सही था चओ हीअ असांजे माशरे में अलाए छो ईअं आहे हालांकि जेके सुठो माण्हू कमु करे थो या गवर्नमेंट कमु करे थी त उनखे एप्रिशिएट करणु खपे पॉज़िटिव पर अलाए असांजी हमेशह तव्हांजी ॻाल्हि सही आहे हमेशह निगेटिव खे प्रोमोट घणो कंदा आहियूं पॉज़िटिव जी ॻाल्हि ते कोन ॻाल्हाईंदा आहियूं जीअं हीअं मूं तव्हां पॉज़िटिव ॻाल्हायो त असांजी गवर्नमेंट ऑफ सिंध एतिरा रोड्स आहिनि जेके इंटीरियर सिंध में ऐं पूरे सिंध में जेके नेटवर्क रोडनि जो कयो तव्हां चवंदो माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे शायदि पाकिस्तान जी तारीख़ सॼी तारीख़ में न ठहिया हूंदा जेको हिन वक़्तु ठहिया हाणे ॾिसो हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त हींअर असां हुनजो डिस्कस कयूं पिया ऐं हुनजी तारीफ़ कयूं पिया ऐं इहे माण्हुनि खे करणु खपे हरोभरी इहो न आहे त तव्हां हिकिड़ो कमु सपोज 100 कमु तव्हां सुठा कयो हिकिड़ो ख़राबु कयो त बसि हाणे उन ते ई हिकिड़े खे फोकस करणो आहे जेका आहे ॻाल्हि ॿोल न थी हिकु न थियणु खपे इहा असां पाण वेंदा आहियूं सघंदा दोस्तनि में ॻाल्हि कंदा आहियूं छो ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजा 99% त कमु सही थिया जेके हिकिड़ो % न थियो आहे त पाण इहो इन जो मतिलबु त गवर्नमेंट ख़राबु आहे गवर्नमेंट को कमु न पई न पर इहो मसलो रुगो गवर्नमेंट जो न आहे असां आम पाण में बि आहियूं न हिक ॿिए जी रुगो नेगेटिविटी ॻोल्हींदा रहंदा आहियूं बिल्कुलु बिल्कुलु ऐं उन ते ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं असांजे माशरे में थींदो आहे न जेकर सपोज असां सुठो कमु कंदा आहियूं माशरे वारा त उहो कोन कंदा उहो हाईलाइट ई कोन कंहिंखे ॿुधाईंदा कोन त बाबा जीअं मूं बि ॻाल्हि कई त बाबा सोशल उनखे तव्हां चवंदा उहो कोन कंदा हिन जाइ ते जेकॾहिं ॿियो ग़लति कमु कई न पोइ तव्हां ॾिसो त हुनखे एॾो कराईंदा चओ बाबा हाणे ॾाढो कमु ख़राबु थी वियो अशोक हीअं कजो हू कजो हू कजो पर ठीकु आहे ॾिसो न इहे त हर कम जा हिकिड़ा निगेटिव पॉज़िटिव त आहिनि पर जेकर तव्हां सुठो हिकिड़ो कमु कयो था पॉज़िटिव कयो त उनखे त घटि में तव्हां एप्रिशिएट कयो न ऐं करणु खपे जीअं गवर्नमेंट जो कमु आहे या असांजे पंहिंजे माशरे में जेकॾहिं आहे जेकॾहिं कमु सुठो करे थो त हुनखे एप्रिशिएट करणु खपे तमामु ज़रूरी आहे हाणे इहे शयूं असांखे हाणे त दौर ई चेंज थी विया आहिनि त हाणे हर माण्हू खे ख़बर पइजी थी वञे त कमु छा थियो केरु छा थो सोचे कंहिंजा कमु कीअं ख़बर पइजी थी वञे अॻे हूंदो त ख़बर ई कोन पवंदी हुई जॾहिं असांजे सोशल मीडिया हुआ ई कोन असांखे कहिड़ी ख़बर त छा पियो थिए हाणे त हिकिड़ी हिकिड़े पल वञी ख़बर थी पए हाणे तव्हांजो शो पियो हले हिकिड़े मिंट में माण्हू ॾिसनि पिया न लाइव ॾिसनि पिया ॾिसो न हाणे चेंज थी वियो इन करे आउं चवंदुसि मुंहिंजे माशरे जे लाइ इहो ई चवंदो त कोशिशि कयो तव्हां माण्हू जी पॉज़िटिव जी ॻाल्हि कयो सुठी शयूं पॉज़िटिविटी फैलायो ऐं हुन सां गॾु हथ हुन सां गॾु कंधे कंधे सां हली बल्कि उनखे साथ ॾियो ताकी हू सुठा कमु करे अॻिते हली उहो माशरे लाइ करे पियो न तव्हांजी सोसाइटी इन लाइ करे पियो न को पंहिंजो पर्सनल त कोन थो करे न सो इन तव्हांजे इन ते मानी शो इहो ई आउं चवंदुसि त कोशिशि कयो तव्हां हिनखे पॉज़िटिव माण्हू पॉज़िटिव जेको उनखे तव्हां कोशिशि कयो त पॉज़िटिविटी फैलायूं फ़िलहाल पाण जेको आहे ब्रेक ते हलूं था नंढी साई वठूं था साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं तव्हां काॾे बि न वञिजो वेलकम बैक साथियों ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं साईं ॻाल्हि उहा ई हले पई पॉज़िटिविटी ऐं नेगेटिविटी जी इहो असां त हमेशह किथे वेंदा आहियूं असांखे दोस्तनि में या पंहिंजे माशरे में इहो ई चवंदा आहियूं त कोशिशि कयो तव्हां पॉज़िटिव खे थोरो कयो प्रमोट कयो इहे नेगेटिव करण सां त थींदो त कुझु कोन आहे जेको हिकिड़ो कमु माण्हू चङो करे थो तव्हां हुनजी सपोर्ट नथा कयो घटि हुनजी त पॉज़िटिव ॻाल्हि त कयो त भई हीउ माण्हू कमु सही पियो करे वजह हरूभरू हुनखे ग़लति ॻाल्हि ॾियणु करणु सो आउं त इहो ई चवंदो असांजे माशरे खे त कोशिशि कयो त इहो अच्छा इहा जेका शइ आहे पंहिंजी पॉज़िटिव जेको तव्हां ऐं असां मिसाल तौरु पाण ॿ कम्युनिटी सिंध में सदियुनि खां गॾु आबाद आहियूं ऐं रहूं था कुझु टाइम खां के धुरियूं आहिनि जेकी पंहिंजे विच में ॾाढी जेको आहे सो हिकिड़ी मिसकंसेप्शन अची वियो आहे ऐं असां जॾहिं त ॾिठो वञे त पंहिंजे विच में के वेछा ई न आहिनि असां हिकु आहियूं असां सिंध जा वासी आहियूं त इन हवाले सां जेका नेगेटिविटी आहे जेकी त्योहारनि जे हवाले सां आहे इहो तव्हां ॾिसो था सिंध में सुजागी केतिरे हद ताईं आहे जीअं असां हिक ॿिए जे जेकी असांजा जेकी रिलीजियस जेकी इवेंट्स आहिनि हुनमें केतिरे हद ताईं शिरकत हाणे जेकी विच ते ॻाल्हियूं थियूं जेकॾहिं घटिजी वई आहे या वधी वई आहे
हाणे इहो आहे त जॾहिं खां हीअ असांजो इहे नेट जेको असां सोशल मीडिया वारो जेको सिस्टम जॾहिं खां आयो आहे त असांजो जेके बि मज़हबी जेके त्योहार आहिनि जीअं होली आहे दिवाली आहे तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां इंट्रेस्ट असां ॾाढी ज़बरदस्त मल्हाईंदा फ्रीली को असांखे केरु के बि कोन चवंदा तव्हां छा रंग छो पिया आहियो तव्हां फटाका छो पिया बल्कि हू असां सां गॾु अची इंजॉय कंदा आहिनि असांखां पाण करे पुछंदा तव्हांजी होली कॾहिं असां दिवाली कॾहिं असां अचूं असांजो उन फैमिली में अचणु वञणु बाक़ाइदो असां वटि ईंदियूं रहंदियूं फैमिली असीं बि उन ईद ते त्योहार ते असीं बि उन सां गॾु कंदा आहियूं ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं ऐं हिन वक़्तु इंटीरियर में ॾाढो ज़बरदस्त इहो आहे को बि हुन में अहिड़ी ॻाल्हि कोन चइबा भई अलॻि मज़हब जा आहिनि या हीअ अलॻि आहिनि इन बल्कि हू ख़ुशि थींदा आहिनि असां वटि अचण सां या असीं हुन वटि वञणु ख़ुशि ईद त्योहार ते या होली दिवाली ते उहे अचंदा त असांखे ॾाढी ख़ुशी थिए थी ऐं इन करे इंटीरियर में ॾाढो हिकिड़ो तमामु बहितरीनु को बि मज़हबी भेदभाव को बि कोन्हे ऐं तमामु बहितरीनु आहे जॾहिं खां ई हुकूमत असांजी ख़ासि गवर्नमेंट ऑफ सिंध जेका आहे हले पई 17-18 साल जेके थी विया आहिनि हिन में त असां ते एतिरो मतिलबु त फ्री कई छॾियो एतिरो असांखे ॾियनि था इज़त ईमान ॾियनि था जो तव्हां छा तमामु असां सभु ख़ुशी इंटीरियर में जेके बि हिंदू कम्यूनिटी ॾाढो ख़ुशी सां हिते पंहिंजा त्योहार मल्हाईंदा आहिनि सभु उथणु वेहणु बिल्कुलु बि थींदो आहे तमामु सुठो हिकिड़ो तमामु तव्हांजी NGO इन्हनि इवेंट्स ते कुझु ख़ासि पार्ट प्ले कंदी आहे न मुंहिंजो हिन ते ख़ासि त उहो त होली दिवाली त गॾु हूंदा आहिनि पर मुंहिंजो मेन फोकस जेको सहेल मूं ॿुधायो त होली दिवाली त जीअं पंहिंजी ईद जे सीज़न में जेको आहे सो अक्सर ज़कात जा सिस्टम आहिनि या मदद कनि था या माण्हुनि खे ज़रा तव्हांजी बि त जॾहिं इवेंट्स अचनि था त हिकिड़ी ग़रीब सॼी कम्युनिटी आहे ग़रीब जेके असां वटि आहिनि वीचारा उन्हनि जे असां सभु घरनि में मिठाई मोकिलींदा आहियूं उनखे कंहिं शइ जी ज़रूरत हूंदी आहे उहो असां उनखे बिल्कुलु मोकिलींदा आहियूं छो त हर कोई माण्हू वीचारो ग़रीब इंटीरियर वीचारो तमामु घणो आहे हर को जेको नथो करे सघे उनखे त उहो कोशिशि वधि में वधि कंदो आहियां उन्हनि खे ॾियनि सपोर्ट कंदो आहियां जेतिरो पंहिंजे थी सघे सां कंदो रहंदो आहियां ॾाढो तमामु सुठे नमूने असांजो कमु हले अच्छा हिकिड़ी ॻाल्हि जेको इहो मिसकंसेप्शन में बि आहे त चवनि था घणा ई वाणिया हितां माइग्रेट करे हलिया विया आहिनि न इहो ग़लति न ग़लति कर आहे बिल्कुलु ईअं ॾिता पहिरियों त तव्हांखे हिकिड़ो माइंड न कजो इहो वाणियो लफ़्ज़ जेको थोरो नी ॾाढो हिंदू कम्यूनिटी तव्हां से इहो हिंदू कम्यूनिटी सो असांजी हिंदू कम्यूनिटी त कोन को हिते सभु सेट आहिनि तमामु बहितरीनु हीअं त तसवुर ई कोन था कनि तो असांखे को इंडिया वञिणो आहे या की ॿिए मुल्क वञी सघनि था पर हिते असांखे एॾी आज़ादी मज़हबी असांखे आज़ादी फ्रीक्वेंटली असां पंहिंजो बिज़नेस करे सघूं था हर शइ कयूं था असांखे छो असीं ॿाहिरि वञूं असांखे हिते गवर्नमेंट हर शइ असांखे प्रोवाइड करे थी असांजी सिक्योरिटियूं इहे सभु करे थी प्रोवाइड त पोइ असां इन करे हींअर इहो रुझान बिल्कुलु जेको आहे उहो ख़तमु थी वियो आहे ॿाहिरि वञण जो इंडिया जो ख़ासि तौर इंडिया जी जेको तव्हां तव्हांजी ॻाल्हि सम्झी वियुसि तव्हां इहो चवणु चाहियो त वञनि था या हुते न पाण ॿाहिरि बि त हलिया वेंदा आहियूं छो त असांखे जॾहिं हिंदू जी ॻाल्हि अचे थी पर्टिकुलर माण्हू ज़हन में इहो हूंदो आहे त भई यकीन इंडिया थो वञे त उहा ॻाल्हि कोन्हे सो हींअर उहो को हींअर अहिड़े क़िस्म जो को बि रुझान कोन्हे सभु हिते ख़ुशि आहिनि तमामु बहितरीनु आहिनि तमामु सुठा पंहिंजा बिज़नेस अच्छा तव्हां मूंखे हींअर ॻाल्हाईंदे टोकियो त तव्हां वाणियो न चयो अच्छा वाणियो ऐं हिंदू बिरादरी चवण में माना छा डिफरेंस आहे ॿिन्ही लफ़्ज़ न डिफरेंस हिकिड़ो ख़राबु लफ़्ज़ इहो सही न हूंदो त हिंदू कम्यूनिटी छो त हीअ जेके इहे जेके लफ़्ज़ आहिनि उहे जेके ॿाराड़ी जा माण्हू जेके सम्झो कोन ईंदी आहे त उहो छा आहे छा न आहे लॻंदो आहे ॾाढो किराड़ बि चवंदा आहिनि किथे किथे किराड़ 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 न किराड़ कोन न किराड़ हिकिड़ी अलॻि आहे कम्यूनिटी अलॻि अलॻि आहे न किराड़ चवंदा पर उहो जेके मिश्री जेके आहिनि असांजा दीवान जेके आहिनि उन्हनि खे चवंदा आहिनि पर आहे बेसिकली तूं हिंदू आहे न हिंदू कम्यूनिटी हाणे असां हींअर जेको डिस्कस ॻाल्हायूं पिया सॼी हिंदू कम्यूनिटी ॻाल्हि पर्टिकुलर लोहाणा या ऐं सोनारो आहियां त हिन ते पाण डिस्कस कोन था कयूं तव्हांजो जेको सुवाल इहो हो त जेके वाणिया ग़लति लफ़्ज़ माफ़ु कजो तव्हांखे माइंड न कजो सो त पोइ इन करे असां बहरहाल ओवरऑल वी आर ऑल आर हैप्पी है हिते जमहूरियत आहे फस्ट क्लास हर शइ जी असांखे आज़ादी आहे फ्री घुमंदो असांजी जेकी फैमिलियूं आहिनि फ्रीक्वेंट हिक ॿिए जे घर अचणु वञणु चाहे कहिड़ो बि मुस्लमान जे घर ईद ॿुधाइनि तव्हांखे सही हूंदे हुते बि ईंदियूं आहिनि हू बि असां वटि ईंदो ऐं बाक़ाइदा उहो असां इंजॉय कंदा आहियूं सो बहरहाल चवण मक़सदु असां हिते तमामु घणा ख़ुशि तमामु असांखे गवर्नमेंट जेको हिते सुठी असांखे सहूलियत ॾिसो न असां हिते एॾी असांखे एडुकेशन सुठी मिले पई असांखे हिते नौकिरियूं बि मिली थी वञनि ऐं असां बि नौकिरी कयो असांजा ॿिया मुंहिंजा आहिनि सोट मां असां उहे बि जॉब वाब कनि पिया
सो मेरा ॾाढा ख़ुशि आहियूं। असां त सोची बि कोन था सघूं त को इंडिया असांखे वञिणो पए। बिल्कुलु, ऐं ख़ुशि रहणु तमामु ख़ुशि ज़रूरी ऐं आहे। इहो ऐं पंहिंजी जनरेशन खे बि इहो ॿुधाईंदा आहियूं, कॾहिं बि तव्हां न सोचियो त असांखे इंडिया वञिणो आहे, न, कॾहिं बि न वञो, बसि हिते ई तव्हां तव्हां हिते रहो, हिन क़ौम जी ख़िदमत, हिन मुल्क जी ख़िदमत करणी है। बिल्कुल। अच्छा, ये आपने भी मुझे बताया था कि आप इवेंट्स वगैरह भी ऑर्गेनाइज करती हैं, तो किस तरह के इवेंट्स ऑर्गेनाइज करती हैं आप? जैसे इवेंट होते हैं ना, ब्राइडल शूट्स होते हैं, और हमें किसी चीज़ की पब्लिसिटी करनी है, जैसे अबाया कलेक्शन हो गया, ब्राइडल शूट्स में शरारे हो गए, हमारी ज्वेलरी का जैसे मैकिंग है, तो जिसको मेकअप करवा दिया और ड्रेसिंग वेयर करवा दिया, फिर ज्वेलरी पहना दी हैवी हैवी सी, तो ये सारे इवेंट्स हमारे जो होते हैं किसी को प्रमोट करना। जी हाँ, किसी को प्रमोट करने के लिए होता है वो। अब जैसे आज भी हमारा एक इवेंट हो रहा है नासुबाद में, जी तो वो भी एक प्रमोशन के हवाले से ही है। जैसे जितनी भी सैलून्स वाली होती हैं वो अपनी ब्राइडल्स लेकर आती हैं, प्रेजेंटेशन करती हैं, उनकी रैंप वॉक होती है, हमारी ज्वेलरी कलेक्शन है, अबाया कलेक्शन है, या फिर किसी को स्टॉल्स लगाने होते हैं, या जैसे अभी कोई भी एक ब्रांड जैसे कोई किसी का बन जाता है तो वो आपको दिखाना है, तो उसका जैसे कोई कलर कंपनी है तो वो कलर करते हैं बालों को, सही। वो दिखाते हैं सारे। तो ये वाले इवेंट्स हम लोग मतलब ऑनलाइन उधर एक क्लास भी चल रही है? ऑनलाइन क्लासेस चल रही होती है। बेसिकली मेन जो फोकस है वो क्लास के ऊपर होता है, और उस क्लास में ये सारी चीजें हो रही होती है, साथ साथ उसमें एक रैंप वॉक भी हो जाती है। रैंप वॉक भी हो जाती है, तो किसी को प्रमोट करना होता है तो ये चीज हो तो जाती है। उसकी आप मेन ऑर्गेनाइजर होती हैं या आप कंडक्ट कर रही होती हमारी हैं सारी पूरी टीम है, सपोर्ट टीम है पूरी मेरी। किसी कोई इवेंट ऐसा होता है, जैसे मुझे अपना इवेंट करना है हफ्सा कलेक्शन का, जैसे हफ्सा रानी के नाम से मेरा एक नाम है, तो मैं ऑर्गेनाइज करूंगी तो फिर वो मेरा होगा, लेकिन मेरी टीम वर्क करेगी। करूंगी मैं ऑर्गेनाइज, जिसमें मेन पहले मेरा ज्वेलरी पे फोकस होगा, इसके बाद फिर वो ब्राइडल पे कोई आ गई मेरे साथ, किसी ने अबाया का कर दिया, किसी ने अपनी क्रीम्स का कर दिया, किसी ने अपने फेशियल का कर दिया, तो वो हमारे यहाँ पे फिर क्लास रख दी जाती है कि इसका हाइड्रा फेशियल है, इसका ये वाली कंपनी का काम है। यूँ कभी आपने अपनी ज्वेलरी के अलग से एग्जीबिशंस कराए मैंने हैं? किए हैं, अपने किए हैं मैंने अल्हम्दुलिल्लाह। और अभी लास्ट 6 मंथ पहले भी मेरा अपना एग्जीबिशन लगता है, और हर एक साल में मेरा एक होता है, जैसे शाबान या रमज़ान में। जी। तो रमज़ान में जैसे मेरा एक सेल, जैसे इन्होंने बताया ब्रांड सेल लगती है, जैसे अनाउंसमेंट हो जाती है, वैसे मेरी अपनी सेल भी लगती है जो रमज़ान में होती है, जो कि एक 1 रोज़े से लेकर 10 रोज़े तक जो है वो हमारी एक सेल लगती है, जिसमें कोई भी घर पे आना चाहे, एक रूम हमारा सेटअप गोदाम बना हुआ है, जिसमें वो सेल हम लोग मार देते हैं। और ऐसे आपको जो एक कल्चरल इवेंट्स होते हैं उधर स्टॉल लगते हैं, ना, मुख्तलिफ वो होते हैं, इवेंट्स सिर्फ जो इवन इस हमारे सीजन में बहुत चलते हैं बाहर तक। लेकिन स्टॉल्स का मेरा काम नहीं है, बट हमारी जमात में जो जितने भी फेस्टिवल होते हैं अपनी मेमन बरादरी में, उधर मुझे लगाना ज़रूरी होता है, क्योंकि ज़ाहिर काम कर रहे हैं उनके साथ, तो एक नाम है वहाँ पे भी तो लगाना है, लेकिन ऐसा कहीं और मैं नहीं लगाती हूँ कहीं और अब क्योंकि मेरा माशाल्लाह से इवेंटों में भी हो जाता है, और मेरा अपना लाइव सेशन होता है फेसबुक पे, तो डेली बेसिस पे, जैसे एक आपका मॉर्निंग शो जा रहा है तो वैसे मेरा लाइव सेशन डेली बेसिस पे जा रहा है जी। फेसबुक पे, तो वो वहाँ पे क्या रिस्पॉन्स है उधर? रियल कस्टमर्स हैं या सिर्फ हाँ, देखने वाले मेरा और तो प्राइस माशाल्लाह पूछने से- वाले? हाँ, नहीं ऐसा कुछ भी नहीं है, ये खाली लोगों की बातें, जिसका काम नहीं होता तो वो ये बोल देते हैं कि हमारा काम नहीं हो रहा, यहाँ पे तो फेक लोग आ रहे हैं, ये हो रहा है वो हो रहा है, लेकिन ऐसा कोई सीन नहीं है। फेसबुक भी एक बहुत बड़ी दुनिया है, जिसमें पूरी वर्ल्ड के जो है वो लोग माशाल्लाह से बैठे हुए हैं, और अगर जो समझ ले 9 साल से मैंने भी काम किया, और 1-2 साल मेरा भी काम नहीं चला, लेकिन वो कहते हैं ना कि करते रहो, ज़रूरी नहीं, जैसे एक टिकटॉक है, इंस्टाग्राम है, लोग इंस्टाग्राम पे भी फेमस है, लोग फेसबुक पे भी फेमस है, लोग टिकटॉक पे भी पैसा कमा रहे हैं, बट मैं स्नैपचैट भी चल रहा है आजकल, तो मेरा सब मुझे यही पूछते हैं कि तुम फेसबुक पे कैसे कर लेते हो, हमारा तो फेसबुक पे कुछ भी नहीं है, बस मैं करती गई, मुझे फेसबुक का ही ज़्यादा फोकस था कि मुझे उस पर करना है, तो 1-2 साल मेरा भी नहीं ये चला। काम थोड़ा कोविड के दिनों में ज्यादा बढ़ गया, बिल्कुल ज़्यादा बढ़ गया था, या ऑनलाइन एक में प्लेटफॉर्म मिल गया प्रॉपर आप लोगों को? प्रॉपर सबको ये मिल गया आजकल तो। कोविड की वजह से जो ऑनलाइन सिस्टम काम चले, बहनों के चले, वो कोविड के बाद सबसे ज्यादा चले। ऑनलाइन जो वर्जन चला है वो कोविड के बाद ही चला है, लेकिन मैं ऐसा इसके लिए नहीं ज्यादा बोल रही, क्योंकि मैंने 9 साल की इस फील्ड में, जो मैं कुआरेपन से जो मैं काम कर रही हूँ, और शादी के बाद जो मेरा ज्यादा चला है, तो वो कोविड से पहले भी था, और काफी ऐसे लोगों का है, अभी नाम हाईलाइट नहीं करना चाहती, लेकिन फेसबुक पे काफी ऐसे लोग हैं जो कोविड से पहले भी हमारे व्यूज समझ ले 1800 700 आते थे और आते हैं,
ठीक ठीक। और जिसका कोविड के बाद चला है वो उन लोगों का चला है जो कि पहले नहीं हो रहा था जिनका, तो वो अपने आप को सिस्टम में लेके आए कि हाँ हमारा चल रहा है, हमारा चल रहा है। लेकिन मैं एक प्रोफेशनल में हूँ तो मुझे इतना ना फर्क पड़ता है कि कभी मेरे व्यूज गिर जाए तब भी लेकिन नहीं। ये तो खैर के कोविड के बाद ऑनलाइन का बिजनेस बहुत ज्यादा चला। ऑनलाइन का हाँ, ये बिजनेस तो ये है, ये तो ऑनलाइन फिर का आप बिजनेस तो बहुत ज्यादा, बचपन से हाँ। करे काफी मुझे अलग फर्क चीज नहीं है। पड़ रहा इस लेकिन चीज का, ऑनलाइन का हाँ। बिजनेस जो हुआ है वो कोविड के बाद बहुत तमाम ज्यादा घणों चला। जेको आहे सो तमाम उनखे घणो हिकिड़ो वलियो वो आहे। मिलियो तमाम, कोविड का और बाद। काफी लेडीज ऐसी है जो कोविड के यहाँ पे जो किसी की शॉप्स का मसला हुआ, किसी का कुछ और मसला हुआ, किसी के घर हस्बैंड का डेथ हो गई या किसी के फादर की, तो वो अपने घर को चलाने की जो अचानक से जो ऑनलाइन में आ गई ना, वो चल पड़ी है कोविड के बाद। चलिए बहरहाल फातिमा हमारे साथ हैं। अच्छा फातिमा, आप भी कोई अपना इसके अलावा कोई आगे फ्यूचर में कोई प्लान रखती हैं? ज़ाहिर है आपने टेक्सटाइल डिज़ाइनिंग भी की हुई है, फैशन डिज़ाइनर भी हैं, क्या पता हम आपका भी कोई ब्रांड आगे वाले दिनों में देखें, या कुछ और आप इसके अलावा कर रही हैं? जी बिल्कुल, इस पे अभी वर्किंग कर रही हूँ मैं। पूरा मेरा इरादा है ब्रांड का, बाकी अल्लाह की जो रज़ा। तो उसके लिए मैंने डिज़ाइनिंग खुद भी की हुई है, और मेरी बेटी है फ़ायज़ा, वो अभी जो है मार्केटिंग, उसको मैंने मार्केटिंग में डाल दिया है। छोटी बेटी है, उसको डिज़ाइनिंग में डाल दिया है। अच्छा। तो इन फ्यूचर हम पूरी फैमिली मिलके पूरी अपना family एक अपना ब्रांड कोई निकालने brand launch वाले हैं करेंगे, इंशाल्लाह। तो अच्छा, आप कह रही थी आप कुछ बाहर भेजती भी जी हैं, हाँ, कुछ डिज़ाइन जी वगैरह बिल्कुल, करती हैं? बैग्स वगैरह हैंड क्रोशेट बैग होते हैं, और ज्वेलरी जो ये ज्वेलरी बनाते हैं वो डिज़ाइनिंग भी हम लोग खुद करते हैं ना। मैं खुद डिज़ाइनर हूँ, ज्वेलरी डिज़ाइनर हूँ, बैग डिज़ाइनर हूँ। तो मेरी कज़न होती है सऊदीया में, मुश्के हरम के नाम से उनका बुटीक है, तो उनकी जितनी भी वहाँ से जितनी भी उनकी जो सेल होती है ना, वो सारी हम पे डिपेंड करती है, हम उनको दे रहे होते हैं चीज़ें। अच्छा, प्रोडक्शन यहाँ से आप दे रहे कंप्लीट होते हैं? प्रोडक्शन हम दे रहे होते हैं उनको जी। उसमें बैग्स भी हैं, ब्राइडल ड्रेसेस भी हैं। ब्राइडल ड्रेसेस मैं खुद डिज़ाइन करती हूँ और खुद ही बनाती हूँ, पूरा कंप्लीट एक एक चीज़ उसकी मैं खुद बनाती हूँ। अच्छा, एक एक चीज़ सारी डिटेलिंग्स, हैंडवर्क, जितनी भी डिटेलिंग ब्राइडल ड्रेस को आपको पता है ना वो कितना डिटेल्स में बना हुआ होता है, वो सारी चीज़ें मैं खुद डिज़ाइन करती हूँ, खुद बनवाती हूँ अपने सामने वर्कर से। और स्केच सारा आप खुद अपना डिजाइन स्केच भी खुद खुद क्रिएट करती हूँ करती जी हाँ। मतलब एक सामना कितने हद तक है कि अब जो आपकी जो फैशन डिजाइनर्स हैं वो वाकई में स्केच करके कोई डिजाइन क्रिएट करती हैं, या इधर उधर नहीं घूम नहीं के नहीं, वो next जस्ट पे कॉपी जो है ना- पेस्ट हो रहा होता है। मासरत में खुद ये तो हमें जब पता चले आपको कोई गिफ्ट भेजे। नहीं ये बिल्कुल। कैसी अच्छा, चीज़? मैं कैसी कैमरा चीज़? ऑफ था जब मैं देख रही थी, तो मैंने सोचा था मैं इनको ड्रेसेस सेंड करूंगी, लेकिन वो इस ब्रांड के नहीं जहाँ मैं जॉब कर रही हूँ, मैं अपनी ब्रांड के ड्रेसेस आपको अच्छा, जी, सेंड जी, करूंगी, बिल्कुल। बट आप मेरा नाम भी लेंगी। अरे हाँ, ये तो बहुत जबरदस्त यार, जबरदस्त, आज ये की तो- सबसे अच्छी खबर है। ड्रेसेस, ज्वेलरी, इस मॉर्निंग शो की कुछ सबसे में अच्छी खबर ये क्लच, पाउचेस और जो हैंड बैग्स। के चलिए लिए ठीक है, लेकर हम आई हूँ, आपके तभी ड्रेस होना लेते हैं, चाहिए। पहले हम ब्रेक ले लें। नाज़रीन, वठूं था नंढी साई ऐं मां त ॾाढी ख़ुशि आहियां, मोटी मिलूं था साई खां पोइ। वेलकम बैक साथियों, जेको आहे सो ब्रेक ते वञण खां अॻु में ॻाल्हि कंप्लीट कयूं था फातिमा जेकी कनि पियूं पंहिंजे बिज़नेस जे हवाले सां। जी फातिमा। जी, तो मैं ये बता रही थी कि मेरा अपना जो है ना माइंड है, इन फ्यूचर हम अपनी ब्रांड की तरफ अपनी जाएंगे। ब्रांड की जी तरफ जाएंगे। बिल्कुल। अभी भी 2 पेज है हमारे, एक सवेरा हैंडीक्राफ्टी के नाम से, जहाँ आपको ज्वेलरी मिलेगी, वो डिज़ाइन भी हमारे अपने हैं, मेकिंग भी हमारी अपनी है, उसके एक एक बीड्स, एक एक थ्रेड हम लोग खुद अपने हाथ से बनाते हैं, अपने उसको। हाथ से बनाते हैं, ज़बरदस्त। और जो है ना ॾाढी ख़ुशि आहियां मां, साईं घणो कुझु मिलण वारो आहे। हलूं त साईं, जेको आहे सो कीअं आहे, असां कीअं औरतूं पंहिंजा रस्ता कढी वठंदियूं आहियूं, ऐं जेको आहे सो किथे बि पंहिंजो अॻे ॿुधो था, हाणे त ॾिसो था हिकिड़े मिंट की रस्तो कढी छॾियो। हिते कमु ठही आहे। पर ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, हिक ॿिए सां हिकिड़ी ॻाल्हि सुठी थी वेंदी, कोऑर्डिनेशन थी वेंदी हिक ॿिए सां माण्हू कर, ईअं त हाणे शयूं पियो ईंदियूं वेंदियूं, पर ॾाढी सुठो तव्हांजी हिकिड़ी हूंदी आहे लेडीज़ जी, त हिक ॿिए मां, ऐं सभ खां सुठी तव्हां लेडीज़ में ॻाल्हि जल्दी हिक ॿिए सां मिली वेंदा। असां जेंट्स एतिरो जल्दी कोन मिलंदा आहियूं, न मिलंदा आहियो। ॾाढो ॾाढो नहीं, लॻंदो ladies को लड़ती भी बहुत जल्दी हैं, एक दूसरे से लड़ती भी बहुत जल्दी हैं। तो आप जल्दी जी तव्हां हींअर तव्हां जल्दी थी सही आहियो। आहे, जल्दी में असां ॾिसो ठी असां कमु ठही रहियो आहे त तकड़ में दोस्ती असां करे जेंट्स वरिती। सोचियो त अञा थी सघे तो जल्दी न थी सघो। अच्छा। सो इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, हिक ॿिए सां राब्ता हुजणु खपनि, कोऑर्डिनेशन हुजणु खपे, ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु। अच्छा, तव्हांजी पंहिंजी जेका हिंदू कम्युनिटी आहे तव्हांजे, अच्छा तव्हां उहे मिठी खां बिलोंग था कयो? असल से मिठी असांजो मुंहिंजो फादर हुते हूंदा, आफ्टर 71 वार खां पोइ माइग्रेट थी आयासीं असां हिते सांगड़। सांगड़, अच्छा। बाबा जो हुते बिज़नेस पोइ थोरो सेट थी वियो, अच्छा, सोनार अच्छा, धंधो हूंदो,
बेसिकली सुञाणा आहियूं जेको तव्हांखे मूं ॿुधाए सघे त उन पॉइंट बि उते आयो, उते हुन बिज़नेस खोलियो, पोइ हुते सेट थी विया, पोइ असां पोइ सभु अच्छा हुते बि त पंहिंजा जेकी उते तव्हांजी बिरादरी जा बि उहे केतिरा हुनरी माण्हू वेठा आहिनि, केतिरो सुठो सुठो कमु थी रहियो आहे हथ जो। तव्हां पंहिंजी NGO जे प्लेटफॉर्म खां कुझु अहिड़ो सोचे रहिया आहियो त उन्हनि खे वधीक अञा सुठी हिकिड़ी इंटरनेशनल मार्केट मिले? बिल्कुलु इहो बिल्कुलु असांजे इंटीरियर सिंध में तव्हां ॾिठो हूंदो, थर में चादरूं रलियूं ॾाढियूं सुठियूं ठहंदियूं आहिनि, उन ते मुंहिंजो फोकस आहे त उहो उन्हनि खे असीं प्रमोट कयूं ताकी उहे अचनि उनमें उहो बि असांजी NGOs में शामिल आहे, ऐं इंशाअल्लाह ताला उहो असीं जल्दी शुरू कंदासीं। या हुननि खे वठी अचिजे शहर ॾे ऐं न बिल्कुलु बिल्कुलु वठी बिल्कुलु इहो असांजो आहे प्लानिंग में आहे त असीं हुनखे वठी ईंदासीं हिते ताकी हुनजो पंहिंजो हिकिड़ो सुठी हुनर आहे जेको आहे तव्हां ॾिसो तव्हां त ॾिठो हूंदो थर जो ख़ासि त तव्हां हुन ॾिसो हूंदो गज वज जेके ठाहींदा ॾाढा ज़बरदस्त सोना ठाहींदा आहिनि, असांजो बि इहो आहे जो असीं हुननि खे प्रमोट कयोसीं त असीं वठी। अच्छा प्लान्स वधीक तव्हांजी NGO जा आहिनि छा फर्दर, तव्हांजा छा कहिड़ा टारगेट? मुंहिंजो पहिरीं त मुंहिंजो मेन टारगेट जेको मुंहिंजो आहे इन ते हेल्थ ते, हेल्थ जा प्रॉब्लम हिन वक़्तु तमामु घणा आहिनि, प्रॉब्लम तव्हांखे जेका मूं ॿुधायो न कोर त पे कोन था करे, टेस्टूं वीचारा कोन था कराए सघनि, त उन जे लाइ मुंहिंजो वधो इहो हूंदो त उन्हनि खे जेतिरो असां कोशिशि कयूं उनखे जेतिरो फैसिलिटी ॾेई सघूं सभु असीं मुंहिंजो मेन मोटिव जेको इहो ई आहे। कुझु सुठो मैसेज ॾेई छॾियो। हुन में मैसेज सुठो बसि इहे आहे त सभ खां पहिरीं ॻाल्हि चवंदा न जी है तो जहान है, त सभ खां पहिरीं मैसेज इहो आहे त पंहिंजी सिहत जो वधि में वधि ख़्यालु कयो, सभु सुठो, पोइ आड़े पाड़े वारनि जो तव्हां पंहिंजो हिक ॿिए जो ख़्यालु कयो, पंहिंजो कम्यूनिटी जो ख़्यालु कयो, पंहिंजे ऐं ॿियो ॿारनि खे तव्हां कोशिशि कयो, हाणे थोरो माहौल चेंज थी वियो, ॿारनि खे तइलीम जो तव्हां वधीक ॾियो। मुंहिंजो इहो पैगाम आहे ख़ासि तौरु असांजी वधियूं जेके रहनि थियूं इंटीरियर सिंध में रहनि थियूं उन्हनि खे इहो चवंदो तइलीम ते हाणे तव्हां नियाणियुनि खे पढ़ायो, नियाणियुनि खे बि गॾोगॾु तमामु ज़रूरी आहे, त तइलीम मतिलबु नियाणे सभु अची वियो हुन त इन जे लाइ आउं इहो मैसेज ॾींदुसि त इहो वधि में वधि इहो कोशिशि कयो त इहे शयूं बिल्कुलु इन ते कमु करे। अच्छा औरतों को वैसे भी इस सोसाइटी में बहुत से चैलेंजेस का सामना है, तो आप जो लड़कियां हैं जो इस फील्ड में आना चाहती हैं तो आप उनको कोई अच्छा कोई एक गाइडलाइन देना चाहें अगर अपनी तरफ से तो कोई अच्छा सा मैसेज दें? जी बिल्कुल आए, देखिए चैलेंज तो रहते हैं बट ये कि डिपेंड करता है ना हम खुद को कितना सेफ रख सकते हैं। जब हम निकलते हैं जॉब के लिए तो पहले पूरी इंक्वायरी कर रहे हैं, जिस फॉर्म में जा रहे हैं, जिस जगह पे जा रहे हैं वो हमारे लिए सेफ है या नहीं है, क्योंकि कभी हमें बिल्कुल आइडिया नहीं होता, क्योंकि हम भी कई फेसेस के गुजर कर आए ना, तो अब चीज़ का आइडिया हो रहा है। तो हमेशा से आप लोग पहले सर्च ज़रूर करें ब्रांड्स के बारे में, कहीं भी आप जो ब्रांड किसी भी फील्ड में आप जा रही हैं एज अ लेडीज़, तो आप पहले सर्च करें, फॉर्म को भी सर्च करें, वहाँ के लोगों के बारे में सर्च करें, फिर आप ज्वाइन करें। अपनी जो है सेफ्टी प्रोटेक्शन पहले देख लें आप, वो आपको सूट करता है या आप उनको सूट करेंगी या नहीं, क्योंकि बाज़ औक़ात क्या हो रहा होता है कि लेडीज़ होने का ना हमें जो मतलब नेगेटिव जो सामने से हमें रिस्पॉन्स मिलता है वो ये होता है कि दबा दिया जाता है बातों को, चीज़ों को, तो इसलिए पहले आप अपने लिए इंक्वायरी कर लें, अपनी ज़ात के लिए। आप खुद को अगर सेफ रखेंगी तो फैमिली को सेफ रख पाएंगी ना। हम घर से निकलते क्यों हैं? फैमिली को सपोर्ट करने के लिए। हमारी अपनी इतनी ज़रूरियात नहीं है बट फैमिली की हमसे ज़्यादा बिल्कुल है, तो हम उनको सपोर्ट करने के लिए निकल रहे हैं, तो प्रायोरिटी हम खुद होने चाहिए, हमें अपनी सेफ्टी फर्स्ट होनी चाहिए। जब हम खुद को सेफ रखेंगे तो अपनी फैमिली को सेफ रखेंगे, बिल्कुल रख पाएंगे। अच्छा आप कोई अच्छा सा मैसेज दे दिए रानी साहिबा? मैं तो वर्कर लेडी हूँ, ज़ाहिर है, तो मैं यही कहूँगी कि जितनी भी लेडीज़ हैं या फिर जो बेटियाँ हैं, जो वाइफ्स हैं, तो वो अपने घर में सपोर्ट करने के लिए आगे बढ़े, निकले। ऐसा नहीं है कि कैसे होगा, क्यों होगा, कब होगा, हम कैसे आगे बढ़ेंगे, बस करते रहें। सपोर्ट आपको घर से मिलती रहेगी, आप खुद भी करते रहें तो आप आगे बढ़ जाएंगी। और आजकल के हालात अभी ऐसे हैं, तो मैं तो यही कहूँगी कि फिलहाल तो एक हाथ से तो घर नहीं चलता। बिल्कुल आजकल के हालात ऐसे हैं कि शाना बशाना जेंट्स को सपोर्ट कर देंगी और हस्बैंड को सपोर्ट कर देंगी या भाई को या फिर अपने फादर को सपोर्ट कर देंगी, तो ये बहुत बड़ी एक अपॉर्चुनिटी है लेडीज़ के लिए। तो बस यही कहूँगी कि करे काम, आगे बढ़े, काम करना आगे बढ़े। मेरी नज़र में लेडीज़ काम करनी चाहिए, क्योंकि कायदे-ए-आज़म ने भी कहा था, कायदे-ए-आज़म ने भी कहा था, और अभी कायदे-ए-आज़म एक हाथ से चलता नहीं है, इसीलिए तो अभी 2-3 हाथ से चलेगा तो ही होगा ना। की बात करें अभी तो नहीं, कायदे-ए-आज़म ने कहा था ना काम करना चाहिए, चाहे लेडीज हो चाहे जेंट्स हो, सबको एक जैसा रख के काम करना चाहिए, आगे बढ़ना। क्योंकि एक टाइम होता है, देखिए आपने एक काम करने की एक सर्टेन एज होती है, आपके अंदर जो एक एनर्जी होती है, आप जितना कर सकते हैं, उसके बाद जो है ना आप में वो एनर्जी नहीं रहती। स्पेशली ख़वातीन को बहुत से प्रॉब्लम्स होते हैं,
बच्चे और ये वो, तो हमारे भी बहुत प्रॉब्लम है कि हमारा जो वक्त है ना वो उसका जो ये पहिया है आजकल बहुत जो तेजी से हाँ, चलता है, बहुत तो अब तेजी हम से आजकल वाइंड जो अप की दौर तरफ भी जा है रहे ना, हैं। बहुत नफ़्सा नफ़्सी का दौर है। जी बिल्कुल बस दौर यही है। कि हलूं था नाज़रीन, जेको आहे सो ॻाल्हियूं त पंहिंजियूं थींदी रहंदियूं, औरतूं जिते टे गॾिजंदियूं आहिनि त उते ॻाल्हियूं खुटंदियूं कोन्हनि, त पर जेको आहे सो वक़्तु जेको आहे तेज़ी सां गुज़री वेंदो आहे, ऐं असां चाहींदा त न आहियूं तव्हां खां मोकिलाइण, पर असांखे मोकिलाइणो पइजी वेंदो आहे। त ॻाल्हि इहा ई आहे त पॉज़िटिविटी खे वधीक ध्यान में रखो, नेगेटिव शयुनि खे पासे ते करे छॾियो, सफ़ा हटाए छॾियो पंहिंजी ज़िंदगी में। जेकी माण्हू तव्हां सां गॾु आहिनि, तव्हां सां लाॻापियल आहिनि, इहो सोचियो इहो अॼु जो ॾींहुं आहे, अॼु ॾींहुं इन्हनि जे लाइ कुझु करे सघूं था, कुझु सुठो कमु करे सघूं था, त उहो पाण खे ज़रूरु करिणो आहे। जेकॾहिं पंहिंजी वजह खां कंहिंखे ख़ुशी ॾेई सघूं था, त उहो जेको आहे सभिनी खां पहिरियों करिणो आहे। ऐं असां जेको आहे ख़ुशी मिलंदी आहे तव्हां सां मिली करे, हाणे वञी रहिया आहियूं त थोरी तबियत उदास आहे, सुभाणे वरी पाण गॾु हूंदासीं, छाकाणि रोज़ु पाण गॾु हूंदा आहियूं, इन करे मोकिलाइणी कोन्हे, इजाज़त ॾियो सदाईं गॾु। श्वेदी